Assalamualaikum. Good evening and welcome to Rangan Bhari Sham with me, Kiran Sunday Special. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? अॼु तव्हां सोचींदा हूंदा त संडे वारे ॾींहुं किरण मतिलबु कीअं रंगन भरी शाम कीअं, त बिल्कुलु अॼु छो त इंटरनेशनल लेवल ते चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट कयो पियो वञे त असां सोचो त पंहिंजे ॿारड़नि जे लाइ असां हिकिड़ो नओं प्रोग्राम खणी अचूं उन्हनि जी एजुकेशन जे बारे में, ऐं जेके उहे पेरेंट्स स्पेशली जेके पंहिंजे ॿारनि खे अञा बि किथे न किथे एजुकेशन नथा ॾियारनि, त उन्हनि जी थोरी घणी काउंसलिंग थी वेंदी हिन प्रोग्राम जे ज़रिए। थोरो घणो जेको आहे ॿार अवेयर थी वेंदा, पेरेंट्स अवेयर थी वेंदा, ऐं पढ़ाई हर कंहिं जे लाइ तमामु ज़रूरी आहे। ऐं मां इहो ज़रूरु चवंदसि हिते त पढ़ाई जेका उमिरि न हूंदी आहे, तव्हां भले नंढड़ा हुजो, वॾा हुजो या पोढ़ा थी वञो, पढ़ण में को हर्ज कोन्हे। तव्हां स्कूल नथा वञो, न वञो, पर जॾहिं तव्हां उन एज में अची था वञो ऐं तव्हांखे अफ़सोस महसूसु थिए थो त काश नंढे हूंदे मां पढ़ी वठां हा, या मुंहिंजे माउ पीउ मूंखे पढ़ायो हुजे हा। अॼुकल्ह गूगल जो दौरु आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दौरु आहे, त तव्हांजे साम्हूं सॼो बुक हिकिड़ो पियो आहे, यानी गूगल जे अंदरि एतिरियूं त शयूं आहिनि जेका तव्हांखे दिलि चवे तव्हां हुनखे सर्च करे सघो था, पढ़ी सघो था। लाइब्रेरीज़ आहिनि, बुक्स शॉप्स आहिनि, जिते वणे तव्हां वञी सघो था, तव्हां बुक्स पंहिंजी पसंदि जो बाए करे सघो था, तव्हां पढ़ी सघो था। यानी पढ़णु ज़रूरी आहे। ऐं अॼुकल्ह जी जनरेशन खे मां चवां थी, असांजी जेका ईंदड़ जेका फोर्थ जनरेशन जेका असांजी अची चुकी आहे या परवान चढ़ी रही आहे, या जेका ईंदड़ अञा बि जेका असांजी नसल हूंदी, तमामु ज़रूरी आहे पढ़ाई। पहिरें न पढ़ायो वेंदो हुयो कंहिं टाइम में ॿारनि खे, पर पोइ जॾहिं अफ़सोस थींदो हुयो माउ पीउ खे त काश असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं हा, पर इहो अफ़सोस वारो टाइम हाणे कुझु घटि थियो आहे। ख़ुशी थींदी आहे त असांजा सिंधी भाउ भेण जेके बि असांजा मारवड़ आहिनि इन तरफ़ अची रहिया आहिनि, पंहिंजो ॿारनि खे पढ़ाए रहिया आहिनि ऐं उन्हनि खे सुठी एजुकेशन ॾेई रहिया आहिनि। त बिल्कुलु अॼु जो जेको प्रोग्राम आहे तव्हांजे नाव आहे, ऐं असांजे प्यारनि मारवड़नि जे उन्हनि जे ॿारड़नि जे नाव आहे, छो त अॼु इंटरनेशनल लेवल ते चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट कयो पियो वञे। ऐं चिल्ड्रन्स डे जे हवाले सां मां इहो ज़रूरु चवंदसि त उहे ॿार स्पेशली जेके अञा बि चवनि था त असांखे पढ़णो आहे, पर उन्हनि वटि को वसीलो कोन्हे को, त बिल्कुलु इहो जेको ज़बरदस्त स्टेप आहे हिकिड़ो यूनिसेफ ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ां खयों वियो आहे। हिननि ॿिन्ही कोलैबोरेशन करे हिकिड़ो ज़बरदस्त स्टेप खयों आहे, जेके तव्हांखे ख़बर आहे त मैट्रिक लेवल ताईं ॿारनि जी जेका बि पढ़ाई आहे उहा फ्री ऑफ कॉस्ट आहे। उन में ॿारनि खे स्टेशनरी, बुक्स, बैग्स, हर क़िस्म जी शइ प्रोवाइड कई वञे थी। उन्हनि खे हिकिड़ी किट ॾिनी वञे थी जंहिंमें उन्हनि खे हर तरह जा मतिलबु स्टेशनरी थी वई, बुक्स थी विया, सभु उन्हनि खे प्रोवाइड कयो वञे थो। ऐं उहे एरियाज़ जिते मां चवां थी त स्कूल्स न आहिनि, उते बि हिननि स्कूल्स ठाहिण जी कोशिशि कई आहे। हिकिड़ो सुठो स्टेप आहे। मां एप्रिशिएट करणु चाहींदसि मुंहिंजा जेके बि अॼु हिते गेस्ट ते मौजूदु आहिनि, स्पेशल गेस्ट आहिनि असांजे यूनिसेफ जी तरफ़ां, मेंबर्स आहिनि कुझु, ऐं उन्हनि खे इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त ॾाढो सुठो स्टेप आहे। अॻिते बि अहिड़ा प्रोग्राम्स आणींदा रहनि, अॻिते बि अहिड़ा कम कंदा रहनि जंहिंमें असांजे ॿारड़नि खे फ़ाइदो थिए, असांजे पाकिस्तान जे ॿारड़नि जो मुस्तक़बिल संवरिजी सघे। त व्यूअर्स, मां तव्हांखे ॿुधायां थी असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि डॉक्टर परवेज़ पीरज़ादो साहब, एजुकेशन ऑफिसर प्रोग्राम सेक्शन गडियल कॉमेंट इंटरनेशनल चिल्ड्रन एमरजेंसी फंड यूनिसेफ ऑफ सिंध। उनखां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर इरफान रिंद साहब, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन यूनिवर्सिटी ऑफ IVS सखर। उनखां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि मिस्टर ज़हीर अब्बास चांग, डायरेक्टर जनरल पाइट हुकूमत सिंध। सो उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हां सभिनी जी? मां तव्हांखे वेलकम थी कयां पई रंगन भरी शाम में। ऐं सर, मुंहिंजो जेको आहे पहिरियों सुवाल तव्हां खां ई आहे त तव्हां इहो ॿुधायो त सिंध में तालीम जा कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिन ॾींहं जे हवाले सां असांखे इनवाइट कयो। यकीनन तालीम खे ॾिसजे त तालीम में खोड़ सारी इम्प्रूवमेंट आई आहे। जंहिं जॻह ते असां वटि जे इदारनि जे अंदरि इम्प्रूवमेंट आई आहे, उन सां गॾोगॾु गवर्नमेंट ऑफ सिंध जेके आहिनि खोड़ सारा नया टीचर्स अपॉइंट कया आहिनि जेके स्कूलनि जे अंदरि मौजूदु आहिनि।
लेकिन ॿ टे शयूं आहिनि जंहिंजे करे असां चऊं था तालीम जो असां वटि फुक़दान आहे या थोरी असां वटि इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। सभ खां पहिरियों जेको वॾो मेन इशू हिन वक़्तु आहे उहो आहे पॉवर्टी यानी गुरबत जो। छाकाणि जितां पॉवर्टी अचे थी, गुरबत अचे थी, त इन सबब जे करे असांजा जेके वालदेन आहिनि ॿारनि खे स्कूल जी तरफ़ नथा मोकिलिनि, पोइ कॾहिं दुकाननि जी तरफ़ मोकिलिनि था, कॾहिं कंहिं गैरेज जी तरफ़ मोकिले था छॾनि, या वरी कॾहिं कॾहिं इहो बि हूंदो आहे त उन्हनि खे इहो बि ख़दशो हूंदो आहे अगरि असां ॿारनि खे स्कूल मोकिलींदासीं त उन सां ईअं बि थींदो त ॿारनि जे लाइ चपल वठणी पवंदी, ॿारनि लाइ कपिड़ा नया वठणा पवंदा, शायदि यूनिफॉर्म वठणी पवे। अहिड़ा वॾा वॾा मसइला जेके आहिनि उन जे साम्हूं अची वेंदा आहिनि, जंहिंजे करे असांजी एजुकेशन जेका आहे डाउन आहे। सेकेंडली अगरि असां ॾिसूं त ॿियो जेको अहम रोल आहे उहो आहे कम्यूनिटी जो ऐं पेरेंट्स जो। हिन वक़्तु असां वटि जेके पेरेंट्स आहिनि या कम्यूनिटी आहे उन जी जेका इन्वॉल्वमेंट आहे उहा लेस आहे स्कूलनि जे हद ताईं। स्कूल जे अंदरि ॿार खे हू मोकिलीनि था, लेकिन ॿारु जेको आहे असांजो सही नमूने सां पढ़े थो या नथो पढ़े, उन जी को बि इंस्पेक्शन या को बि मॉनिटरिंग कान कई थी वञे। जॾहिं का बि मॉनिटरिंग नथी कई वञे त इन सबब जे करे बि ॿार जेके आहिनि असांजा एजुकेशन में पोइ ते रहिजी था वञनि। ऐं टियों जेको अहम इशू आहे उहो आहे त असां वटि कुझु एक्सेस जो बि इशू आहे। हाणे एक्सेस जे लाइ ईअं आहे त असांजा खोड़ सारा स्कूल्स त मौजूदु आहिनि, उन में कुझु असांजा मिक्स स्कूल मौजूदु आहिनि, कुझु असांजा गर्ल्स स्कूल मौजूदु आहिनि, कुझु बॉइज़ प्राइमरी स्कूल्स मौजूदु आहिनि। पर असां वटि कम्यूनिटी जे अंदरि असां वटि कॉन्सेप्ट इहो आहे त सिर्फ़ु बॉइज़ स्कूल में वेंदो, गर्ल्स स्कूल में वेंदी। जेकॾहिं मिक्स स्कूल आहे त असां पंहिंजे नियाणियुनि खे स्कूल जी तरफ़ नथा मोकिलियूं, जंहिंजे करे बि इहे इशूज़ अचनि था पिया। अगरि इन ओवरऑल इन शइ खे ॾिसिजे त जेको कम्यूनिटी आहे या जेको पेरेंट्स आहिनि, अगरि उन जी इन्वॉल्वमेंट जीअं जीअं वधंदी असांजे स्कूल सिस्टम जे अंदरि, त इहो जेको एजुकेशन जी लैकिंग आहे या एजुकेशन पोइ ते आहे उन जो जेको आहे इम्प्रूवमेंट अची सघे थी। गॾोगॾु अगरि असां मिसाल ॾियूं त खोड़ सारा असांजी कंट्री जे अंदरि ॿिया मिसाल्स मौजूदु आहिनि। मिसाल गिलगित बल्तिस्तान आहे जंहिं जॻह ते 90% खां अबो एजुकेशन सिस्टम आहे। पर उन जो सबबु छा आहे? उनजो सबबु इहो आहे त उतां जा जेके पेरेंट्स आहिनि या उतां जी जेका कम्यूनिटी आहे उहा अवेयर आहे। पेरेंट्स ऐं कम्यूनिटी भले उन्हनि खे हार्ड एरियाज़ ज़रूरु आहिनि, हार्डशिप करणी थी पवे, खोड़ सारियूं मुश्किलातूं करणी थी पवनि, पर उन जे बावजूद बि उहे जेके आहिनि पहुचनि था उते ऐं उस्तादनि सां गॾिजी करे। ऐं जेके असांजी SMC आहे जंहिंखे असां इंट्रोड्यूस बि करायो गवर्नमेंट सिस्टम जे अंदरि, स्कूल मैनेजमेंट कमेटी, लेकिन SMC जो जेको असुलु रोल आहे उहा कोन पई करे। जेको हुनखे रोल इहो अदा करिणो आहे त ॿारनि खे जेके ड्रॉप आउट थियनि था उहे ॿार जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे वठी करे पेरेंट ऐं कम्यूनिटी जी सपोर्ट सां आणिणो आहे, उहो जेको आहे फुक़दान रहियो आहे, जंहिंजे करे असांजी जेका एजुकेशन आहे उहा थोरो डाउन बि रहे थी पई। मुंहिंजे ख़्याल में अगरि जेकॾहिं पेरेंट्स ऐं कम्यूनिटी जेकॾहिं ज़्यादातर इन्वॉल्व थींदा त शायदि इन शइ खे अञा बहितर सम्झी सघनि था। सही, ज़बरदस्त। सर, मुंहिंजो सुवाल तव्हां खां त ॿार स्कूल छो कोन था अचनि? जी महिरबानी। सभ खां पहिरियों मां ज़िक्र कंदुमि पाकिस्तान जे आइन जो। जेको पाकिस्तान 1973 जो आइन आहे उहो इन शइ खे यकीनी बनाए थो त सभु ॿार 16 साल जी उमिरि ताईं उहे स्कूल वञनि ऐं तालीम उन्हनि जो सभिनी जो हक़ु आहे। त इन करे ज़रूरी आहे त सभु ॿार स्कूल वञनि, पर ईअं थिए कोन पियो। जेका सिंध जी सूरत हाल आहे, जीअं पाण ज़िक्र कयो त हिन वक़्तु काफ़ी बहितरी अची चुकी आहे, पर अञा बि लखे ॿार आहिनि जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि, उहे स्कूल ताईं नथा पहुचनि। ऐं जेके ॿार स्कूल ताईं पहुचनि था उन मां काफ़ी अहिड़ा आहिनि जेको असांजो जेको रिकॉर्ड्स एजुकेशन जो जेको अंग अखर आहिनि उन मां असांखे ख़बर पई थिए केतिरा ई ॿार 5 दर्जो पास करण अॻु में ई ड्रॉप आउट थी था वञनि, स्कूल मां निकिरी था वञनि। ऐं जेके वरी 5 ताईं पहुचनि था त मिडिल स्कूल में हाई स्कूल में न पिया वञनि, 5 खां पोइ तालीम जारी न पिया रखी सघनि। इन सॼी सूरत हाल जा मुख़्तलिफ़ ज़िक्र आहिनि। हिकिड़ो सबबु त इहो आहे त जेको ज़हीर साहिबु मैंशन ज़िक्र कयो त गुरबत आहे। ॿार ग़रीब आहिनि, उहे चवनि था त इहे ॿार असांखे रोज़गार में मदद कनि त जीअं असांजो घर जो चुल्हो हली सघे। ऐं इन खां अलावा ॿियो सबबु इहो आहे त स्कूल परे परे आहिनि। हर जाइ ते ॿहिराड़ी वारे इलाइक़नि में हर जाइ ते स्कूल मौजूदु न आहे, त उते परे वारनि ॿारनि खे पहुचण में ॾुखियाई थिए थी। ॿियो इहो थो थिए त 5 खां पोइ जेके वॾे दर्जे जा स्कूल आहिनि 6 खां पोइ जा, उहे घटि आहिनि। उहे कंहिं हिकिड़े यूनियन काउंसिल में वधि में वधि हिकिड़ो हाई स्कूल आहे। त इन्हनि सभ में मुख़्तलिफ़ सबबनि जे करे अक्सर ॿार या त स्कूल में पहुचनि ई नथा या वरी पंहिंजी पढ़ाई खे वधीक जारी नथा रखी सघनि। सही। सर, मुंहिंजो सुवाल तव्हां सां आहे त इन्हनि चैलेंजिस खे असां कीअं था ॾिसूं पिया, कीअं हल करे सघिजे थो इन्हनि चैलेंजिस खे? थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल।
जीअं मुंहिंजे साथियुनि ज़िक्र कयो त मसइला ॾाढा आहिनि बेसिकली, ऐं मसइला एतिरा आहिनि जो बेसिकली जॾहिं पाण उनखे ॾिसूं था त शायदि उहा उमेद जेकी आहे की बहितरी जी उमेद शायदि ख़तमु थी वञे, पर हक़ीक़त में ईअं त बैकग्राउंड में गवर्नमेंट उन सां गॾु डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन्स कमु कनि पियूं शयुनि खे बहितर करण लाइ। हाणे असां वटि जेको बेसिक बुनियादु जेको मुंहिंजे साथियुनि बयानु कयो त उन में तव्हां अगरि ॾिसो त तव्हांजा प्राइमरी स्कूल हिकिड़ो वाहिद उहे स्कूल आहिनि जिते अक्सर बेशतर लोकेटेड आहिनि ॻोठनि में, ऐं उन ॻोठ जा जेके पेरेंट्स आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे उते मोकिलीनि था, ऐं पर उन खां पोइ जॾहिं हिन शइ प्राइमरी स्कूल खां सेकेंडरी स्कूल ते पुॼण जी ॻाल्हि अचे थी त छो जो सेकेंडरी स्कूल मौजूदु कोन हूंदो आहे, अक्सर बेशतर थोरो परे हूंदो आहे, त उन सेकेंडरी स्कूल जे पुॼण जे लाइ ट्रांज़िशन लाइ अक्सर बेशतर पेरेंट्स जाम शयुनि जे करे ॿारनि खे घर कोन माना मोकिलींदा कोन, घर विहारे छॾींदा आहिनि। पर हर पेरेंट्स जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त केतिरो बि ग़रीब छो न हुजे, अगरि तालीम जो अगरि ज़ेवर हुजे ॿार खे मिले पियो, का उमेदु हूंदी आहे त हू ॾिसंदो आहे त हिन उमेद खे, पर हाणे उहा उमेद जे करे हिन शइ ख़तमु थी वेंदी आहे त सेफ्टी सिक्योरिटी डिस्टेंस उन खां पोइ वरी उन्हनि स्कूलनि जी क्वालिटी बि तव्हांखे ख़बर आहे त उते कहिड़े क़िस्म जा टीचर्स आहिनि, अक्सर बेशतर टीचर्स हूंदा ई कोन आहिनि, अगरि आहिनि त उन्हनि खे शायदि उन तरीक़े सां पढ़ाइणु कोन थो अचे, उन्हनि टीचर्स जो क़सूरु कोन्हे, पर प्रॉब्लम इहो आहे त हुननि खे उहा सपोर्ट कान थी मिले जेकी मिलणु खपे। त हाणे इन सॼे निज़ाम खे कुझु बहितर करण लाइ यूनिसेफ जेको हिकिड़ो सुठो इनिशिएटिव वरितो सिंध गवर्नमेंट सां मिली करे, उहो उन में पहिरीं त आइडेंटिफाई कयो त प्रॉब्लम्स छा आहिनि। प्रॉब्लम्स इहो आहे त जेको तव्हांजो हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो प्राइमरी स्कूल आहे, माना उनजो को धण धणी कोन्हे, उन में फॉर एग्ज़ाम्पल कहिड़ियूं सहूलियतूं रिक्वायर्ड आहिनि, उन में टीचर आहे या कोन्हे, ॿारनि जी अटेंडेंस आहे या कान्हे, अगरि आहे त कान्हे अटेंडेंस त जेको मतिलबु फॉलोअप मैकेनिज़म कोन्हे, वरी अहिड़े तरीक़े सां प्राइमरी मां अगरि को ॿारु निकिरे थो त उहो सेकेंडरी पुॼे थो कोन थो पुॼे, नथो पुॼे त छो कोन थो पुॼे, माना इन शइ जी का मैकेनिज़म कान्हे। अहिड़े तरीक़े सां पाण वटि कई अहिड़ा ऐं मुजाहिद चवंदुसि अहिड़ा मुजाहिद टीचर वेठल आहिनि जेके पंहिंजी लिमिटेड रिसोर्सिस में बि ॾाढो बहितरीनु क़िस्म जो कमु कनि था, ऐं कई तव्हांखे अहिड़ा एग्ज़ाम्पल मिलंदा जेके सिंधी मीडियमनि मां पढ़ी ऐं सुठी सुठी पोज़ीशन ते आहिनि, इहे उहे ख़ुशनसीब आहिनि जेके अहिड़े क़िस्म जा उस्ताद मिलनि था। पर हाणे इहो हिकिड़ो उस्ताद हिकिड़े ख़ासि प्राइमरी स्कूल में वेठल आहे, पर हिन जी जेकी लर्निंग आहे उन मां जेको पासे वारो जेको स्कूल आहे उहो सिखा वठी कोन थो सघे, कोई मैकेनिज़म कोन्हे। ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखे नई हिकिड़ी पॉलिसी इंट्रोड्यूस कई आहे जेके क्लस्टरिंग स्कूल क्लस्टरिंग चवंदा आहिनि। इन जो कॉन्सेप्ट इहो आहे त जेके तव्हांजा हिकिड़े यूसी लेवल ते अगरि 4-5 प्राइमरी स्कूल आहिनि ऐं उते हिकिड़ो सेकेंडरी स्कूल बि आहे त इन्हनि खे गॾु करे हिकिड़ो सेल ठाहियो वञे, जेको तव्हांजो सेकेंडरी स्कूल आहे उनखे सेल हब चयो वञे ऐं जेके प्राइमरी स्कूल आहिनि उनखे फीडर स्कूल चयो वञे। कॉन्सेप्ट में इहो आहे त हिननि जे विच में हिकिड़ी कोऑर्डिनेशन कई वञे ऐं उहा कोऑर्डिनेशन जा 4-5 फ़ाइदा थींदा। पहिरियों फ़ाइदो थींदो त इहो जेको तव्हांजो सेकेंडरी स्कूल आहे इन्हनि में कुझु अहिड़ा टीचर्स जेके नया भर्ती कया वेंदा जेके पाण चवंदासीं सब्जेक्ट कोऑर्डिनेटर्स या गाइड टीचर्स, सभ खां पहिरीं त इहो मदद कंदा फीडर स्कूल जे टीचरनि खे कुझु वधीक ट्रेनिंग ॾियण लाइ, जेके असां CPD चवंदा आहियूं, साईं ज़िक्र कंदा आहिनि जे बारे में वधीक, त इहे ट्रेनिंग सीखरे ॾींदा। इहा ट्रेनिंग्स मां फ़ाइदो थींदो त जेकी हिन जी सिखा आहे, जेको लाज़मी ॻाल्हि कोन जेके सेकेंडरी टीचर्स खे वधीक मौक़ो मिलंदो आहे, डिफरेंट शयूं सिखंदा आहिनि, त उहो हिकु ॿिए खे सेखारींदा, शेयर कंदा। आम तरीक़े सां ट्रेनिंग्स ॿाहिरियां माण्हू अची कराईंदा आहिनि, उन्हनि खे उन इलाइक़े जी ख़बर कान हूंदी आहे, पर हीअ जेको लोकल माण्हू पंहिंजे इलाइक़े जी नीड खे ॾिसी ऐं ॿाहिरीं नॉलेज खे इस्तेमालु करे हिकिड़ो जेको कॉम्बिनेशन ठहंदो, इहो रेयर कॉम्बिनेशन अहिड़ो ठही कोन थो सघे। त इहा ट्रेनिंग जेकी हूंदी इन में हिकिड़ी असां इनखे टेक्निकल चवंदा आहियूं कम्युनिटी ऑफ प्रैक्टिसिस, हिकिड़ो अहिड़ो मेड़ ठहंदो जंहिंजी कॉमन प्रैक्टिस हूंदी, हिक ॿिए जो हिकिड़ो जज़्बो हूंदो। इहा उमेदु असांजी आहे नंबर 1। ॿियो इहो आहे त पहिरीं ईअं हूंदो त जेके तव्हांजो इन्हनि स्कूलनि में का रिपेयर जी रिक्वायरमेंट आहे, को टीचर रिक्वायरमेंट आहे, इहा सॼी तव्हांजे डायरेक्टर स्कूल्स DO लेवल ते या TO लेवल ते माण्हू डिसाइड कंदा, ऐं हुननि जे हेठां तमामु घणा स्कूल्स आहिनि। उन्हनि खे पूरो करणु या उन्हनि जी उन नेचर खे सम्झणु या उन्हनि जा मसइला मसाइल सम्झणु ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे। त कंहिं बि स्कूल जी नीड खे पूरो करण लाइ कुझु इमोशन्स बि खपनि था, अगरि जज़्बो हूंदो त कमु थींदो। त हिन सेल जेको ठहंदो, हिन सेल में इहो जेको सेल हब हेड टीचर हूंदो, इहो फ्रीक्वेंटली जॾहिं फीडर स्कूल सां मिलंदो ऐं त इन टीचर सां मिलंदो, त उन स्कूलनि जी जेकी उहा नीड आहे, नओं आइटम खपे थो, रिपेयर आहे, मेंटेनेंस आहे, टीचर कोन्हे, किताबनि जी ज़रूरत आहे, त इहे बि पाण में हिकिड़ो एज़ अ ग्रुप थी इहे पंहिंजी नीड्स जमा कंदा। ऐं अहिड़े तरीक़े सां फॉर एग्ज़ाम्पल अगरि हिकिड़े डिस्ट्रिक्ट में इहे या 4-5 यूसियूं गॾु आहिनि, हिकिड़ो सेल अहिड़ो थी वियो, ॿियो सेल, टियों सेल, 3 सेल अगरि आहिनि, त 3 सेलनि खे मिलाए करे हिकिड़ो क्लस्टर, इन जो जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे टेक्निकल, क्लस्टर हिकिड़ो ठही वेंदो। इन्हनि में हिकिड़ो अहिड़ो स्कूल हूंदो जेके असीं चवंदासीं क्लस्टर हब स्कूल,
इहो वरी सभ खां बहितरु स्कूल हूंदो, वेल रिसोर्स हूंदो। तव्हांखे जेको मूं ज़िक्र कयो त सेल हब जो जेको टीचर हूंदो, जेके ट्रेनिंगूं कराईंदो, त इहो सभ खां पहिरीं हिन क्लस्टर हब में ईंदो। इते अची इहो पहिरीं पाण ट्रेनिंग वठंदो। इनखे ट्रेनिंग ॾियण लाइ वरी पाइड साईं ज़हीर साहिब जो डिपार्टमेंट आहे, ॿिया डिपार्टमेंट स्टेट आहे, इन्हनि जा माण्हू ईंदा, उहो पहिरीं हुननि खे हुते ट्रेनिंग कराईंदा, जेको फाइनेंशियली बि रीज़नेबल आहे, गवर्नमेंट खे बि एक्सेप्टेबल हूंदो। ऐं उनखां पोइ इहे जेके लोकल माण्हू पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां उन ट्रेनिंगनि खे मॉडिफाई करे वरी पंहिंजे पंहिंजे सेलनि में वञी ट्रेनिंगूं कराईंदा। हाणे फ़ाइदा पाण खे छा थिया? फ़ाइदा पाण खे पहिरीं इहे थिया त इहे जेको नंढा नंढा स्कूल जेकी पहिरीं अलॻि अलॻि हूंदा हुआ, इहे पाण में हिकिड़ो मेड़ थी वियो। इन मेड़ जो फ़ाइदो इहो थियो त जेको फीडर स्कूल जो ॿारु जेको हाणे 5वीं क्लास में आहे, त हीउ सेकेंडरी जेको सेल हब जो जेको टीचर जेको सेकेंडरी आहे, इहो उन्हनि ॿारनि सां वञी ॻाल्हाईंदो, हुननि खे मोटिवेट कंदो, हुननि जा टीचर मोटिवेट कंदा त बाबा जीअं तव्हांखे हीअ क्लास कंप्लीट करणी आहे त हीअ अथव तव्हांजो नओं स्कूल। उन्हनि खे पहिरीं विज़िट बि कराईंदा। इहा हुननि जी सॼी पंजियूं पाण में हिकिड़ी स्ट्रेटजीज़ आहिनि त ॿारनि जी मोबिलिटी वधंदी, ड्रॉप आउट रेशो घटंदो इंशाअल्लाह ताला। टीचर्स जी ट्रेनिंग थींदी ऐं ट्रेनिंग को ॿाहिरियों माण्हू कोन कराईंदो, पंहिंजे लोकली पाण में ट्रेनिंग कराईंदा, पंहिंजी लोकल नीड जे हिसाब सां अॻियां वधंदा। ऐं सभ खां इम्पोर्टेंट इहा आहे त जेके हुन जूं रिक्वायरमेंट आहिनि, फाइनेंशियल रिक्वायरमेंट्स आहिनि, उहे हू पाण में डिसाइड करे ऐं उहा अॻियां मथे मोकिलींदा। त क्लस्टर स्कूल में कई अहिड़ा मैकेनिज़म रखिया विया आहिनि त जेके न सिर्फ़ु इहा नीड मथे ताईं वञे, पर उन नीड खे पूरो बि कयो वञे। ऐं इन में से फॉर एग्ज़ाम्पल कॉस्ट सेंटर हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, जेके असांजा उस्ताद आहिनि उन्हनि खे इहा सम्झ में ईंदो त कॉस्ट सेंटर, त जेके तव्हांजा सेल हब आहिनि इन्हनि में कॉस्ट सेंटर ठहंदा, इन्हनि खे बजट एलोकेट थींदो, ऐं इहो ई हिकिड़ो सेल हब जेको आहे पर बराबरि जा जेके 5-7 स्कूल जी जेकी फाइनेंशियल नीड आहे उहो पूरी कंदो, उन्हनि खे रिपेयर मेंटेनेंस। हाणे इहे कुझु अहिड़ा इनिशिएटिव्स आहिनि जेके असांखे उमेदु आहे त इन सां इहो जेको तव्हांजो तालीमी जेको निज़ाम कुझु बहितरु थींदो ऐं शयूं अॻियां वधंदियूं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। सर, मुंहिंजो सवाल तव्हां खां आहे त मुसलसल पेशावराना तरक़ी छा आहे ऐं इहो उस्तादनि जी सिख्या खे कीअं फ़ाइदो ॾेई सघे थो? थैंक यू वेरी मच। जीअं इरफान साहब ॻाल्हायो, खोड़ सारियूं क्लस्टरिंग पॉलिसी 2021 जे हवाले सां ॻाल्हाई। गवर्नमेंट ऑफ सिंध स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट जेका आहे स्कूल क्लस्टरिंग पॉलिसी ठाही 2021। उन ठाहिण खां बाद में उन पॉलिसी खे साम्हूं रखंदे हिननि हिकिड़ो स्टेडा सिंध टीचर एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी जी मदद सां हिकिड़ो CPD मॉडल ठाहियो वियो, जंहिंखे असां चवंदा आहियूं कंटिन्यूअस प्रोफेशनल डेवलपमेंट मॉडल। हिन CPD मॉडल जो मक़सदु इहो हुयो त असांजा जेके उस्ताद आहिनि उहे मुख़्तलिफ़ इदारनि जे अंदरि, जीअं मिसाल मां पाइट सां तालुक़ु रखां थो, पाइट नवाबशाह जे अंदरि आहे, त पाइट जे अंदरि ट्रेनिंग करण लाइ ईंदा आहिनि, या उस्ताद वरी टीचर ट्रेनिंग इंस्टीट्यूट जंहिंखे असां एलिमेंट्री कॉलेजिस बि चवंदा आहियूं, उन में वञी करे ट्रेनिंग हासिलु कंदा आहिनि। हाणे उन सभिनी जो नतीजो इहो पियो निकिरे जॾहिं उस्ताद 1 टीचर स्कूल, स्पेशली जेको 1 टीचर स्कूल आहे या 2 टीचर जंहिं स्कूल में मौजूदु आहिनि, जंहिं महिल पंहिंजी स्टेशन छॾे करे पाइट में अचनि था या टीचर ट्रेनिंग इंस्टीट्यूट जे अंदरि वञनि था पिया, पोइ स्कूल बंदि पियो थी वञे ऐं ॿारनि खे मोकल थियणी पवे ऐं ॿारनि जी जेका पढ़ाई आहे उहा जेका उन में ख़दशो अचे पियो वञे, खोड़ सारियूं डिफ़िकल्टीज़ पैदा थी पियूं वञनि। इन सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखंदे मॉडल ठाहियो वियो, जंहिंजो मक़सदु इहो आहे त असां जेको क्लस्टर आहे, जीअं साईं ॻाल्हि कई, जेको स्कूल क्लस्टर आहे या सेल हब जेको आहे, ऑन द जॉब जेका आहे उन्हनि टीचर्स खे ट्रेनिंग प्रोवाइड करे सघे। उन खां अलावा ॿियो प्रॉब्लम इहो आहे, जेकॾहिं उस्ताद हिकु जॻह खां ॿी जॻह ते मूव न कंदो, हिकिड़ो त उनजो ट्रैवलिंग बची वेंदो, ॿियो ॿार जेके सफ़र कनि था, ॿार सफ़र खां बची वेंदा ऐं उस्ताद जेको आहे उनखे पंहिंजी जॉब जे दौरान ट्रेनिंग बि मिली वेंदी। ऐं गॾोगॾु इहो बि फ़ाइदो थींदो त हर कंटेक्स्ट में हर क्लस्टर जी नीड जेका आहे उहा मुख़्तलिफ़ आहे। मिसाल जे तौर पर हिकिड़ो क्लस्टर जेको आहे थरपारकर जे अंदरि मौजूदु आहे, हाणे उन नंगर पारकर वारे क्लस्टर जी ज़रूरत मुख़्तलिफ़ आहे, पर हिकिड़ो खैरपुर जे अंदरि क्लस्टर मौजूदु आहे, उन जी ज़रूरत मुख़्तलिफ़ आहे। ॿियो जेकॾहिं असां कराची जी ॻाल्हि कयूं, कराची जे अंदरि जेको क्लस्टर आहे उन्हनि जी डिमांड या नीड मुख़्तलिफ़ आहे। हाणे जेकॾहिं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते क्लस्टर आहिनि, उन उस्तादनि जी डिमांड मुख़्तलिफ़ आहे, नीड मुख़्तलिफ़ आहे, छो न उन खे साम्हूं रखंदे हिकिड़ो मॉडल ठाहियो वञे, उन जी नीड खे साम्हूं रखंदे ट्रेनिंग मैनुअल डिज़ाइन कयो वञे ताकी उन्हनि जी ऑन द जॉब सपोर्ट करे सघे। इहो ई CPD मॉडल जो कॉन्सेप्ट आहे जेको स्कूल क्लस्टरिंग 2021 जे तहत जेको आहे उहो डिज़ाइन कयो वियो आहे। गॾोगॾु जेको पाइट आहे हिन वक़्तु प्रोविंशनल इंस्टीट्यूट ऑफ टीचर एजुकेशन आहे, हिन जो मेन पर्पज़ इहो आहे त असां जेतिरा बि उस्ताद आहिनि
गवर्नमेंट जा, चाहे वो प्राइमरी जो उस्ताद हुजे, सेकेंडरी स्कूल जो टीचर हुजे या हायर सेकेंडरी स्कूल जो टीचर हुजे, या गॾोगॾु TU हुजे या DO हुजे या डायरेक्टर लेवल जा आहिनि, उन्हनि जी जेका ट्रेनिंग आहे, उन्हनि जो जेको मैंडेट आहे उहो पाइट वटि आहे। पाइट इम्प्लीमेंटेशन एजेंसी आहे। पाइट यूनिसेफ सां गॾिजी करे इन क्लस्टरिंग खे डिज़ाइन करायो। इन खां अलावा हिन वक़्तु असां 20 क्लस्टर 20 क्लस्टर में जेको आहे इहो कमु जेको आहे स्टार्ट करे छॾियो आहे, जंहिंमां 8 क्लस्टर जेके आहिनि 14 ज़िला हिन में शामिल आहिनि। उन में 14 ज़िलनि में जेको कराची आहे इन जा 6 ज़िला शामिल आहिनि। उन खां अलावा हैदराबाद ज़िलो शामिल आहे, खैरपुर डिस्ट्रिक्ट शामिल आहे, सखर शामिल आहे, लाड़कानो शामिल आहे ऐं उन खां अलावा नौशहर फ़िरोज़ जेको आहे डिस्ट्रिक्ट इहे शामिल आहिनि। इहे 14 ज़िला आहिनि जंहिंमें 20 क्लस्टरनि ते कमु जेको आहे स्टार्ट थी वियो आहे। उन में फ्लड जी कंडीशन जे खे साम्हूं रखंदे फ़िलहालु असां 8 क्लस्टर में कमु स्टार्ट कयो, जंहिंमां 6 क्लस्टर कराची जा ऐं 2 क्लस्टर जेके आहिनि उहे हैदराबाद डिस्ट्रिक्ट जा आहिनि, जंहिंमें टेंडो जाम आहे ऐं ओल्ड वदत कॉलोनी आहे, जंहिंमें हिन वक़्तु प्रैक्टिकली इम्प्लीमेंटेशन स्टार्ट थी वई आहे। सभ खां पहिरियों हिन खे जेके टीचर ट्रेनर हुया उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वई पाइट जे अंदरि। उन खां बाद में जेके क्लस्टर्स जा गाइड टीचर्स आहिनि ऐं सब्जेक्ट कोऑर्डिनेटर्स आहिनि उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वई। हाणे उहे गाइड टीचर ऐं सब्जेक्ट कोऑर्डिनेटर जेके आहिनि टीचर्स खे पंहिंजे पंहिंजे सेल में ट्रेनिंग्स प्रोवाइड करे रहिया आहिनि। ऐं जीअं जीअं इहा ट्रेनिंग हले थी पई, हिन वक़्तु लास्ट वीक जे अंदरि तक़रीबन 1200 उस्तादनि खे इन्हनि गाइड टीचर्स जेके ट्रेनिंग ॾेई चुकिया आहिनि, जंहिंमें 8 क्लस्टर्स आहिनि, जंहिंमां हर हिकु क्लस्टर में तक़रीबन 150 उस्तादनि खे उन्हनि ट्रेनिंग ॾिनी आहे। लेकिन इहो सिलसिलो जेको आहे स्टॉप न थियो आहे, इहो मंथली बेसिस ते कंटिन्यू प्रोसेस ते हलंदो पियो। ऐं इहे ई उमेदु करे सघिजे थी जेकॾहिं असांजा 600 क्लस्टर जे अंदरि गवर्नमेंट ऑफ सिंध जो टारगेट इहो आहे त 600 क्लस्टर जे अंदरि कमु कयो वेंदो। जीअं इहा शइ इनिशिएट थींदी वेंदी त असांजे जेके उस्ताद आहिनि उहे ज़्यादा खां ज़्यादा बेनिफिट वठी सघंदा ऐं गॾोगॾु उन्हनि खे जेको ॿार आहिनि उहो एटलीस्ट सफ़र कोन कंदा। हे ॿार आमतौर ते उस्ताद ट्रेनिंग ते वेंदो आहे, 6 ॾींहंनि लाइ ट्रेनिंग ते वियो या 8 ॾींहंनि जी ट्रेनिंग ते वियो, पोइ या स्कूल बंदि। हाणे इहो जेको कॉन्सेप्ट आहे उहो बंदि स्कूल वारो कॉन्सेप्ट ख़तमु थी वेंदो, बल्कि ऑन द जॉब उन्हनि खे ट्रेनिंग इंशाल्लाह। थैंक यू जी व्यूअर्स, ट्रांसमिशन अञा जारी आहे। वक़्तु आहे ब्रेक जो, कार्यक्रम जो जल्दी वापसि था अचूं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु इंटरनेशनल चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट कयो पियो वञे, त उनजी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। आई होप त तव्हां इंजॉय कंदा हूंदा। ऐं स्पेशली उहे ॿार जिन खे वाक़ई पढ़ण जो आहे त असांखे पढ़णो आहे ऐं उन्हनि जे पेरेंट्स वटि एतिरा रिसोर्सिस न आहिनि, त तव्हां बिल्कुलु असांजो अॼु जो शो ॾिसो, तव्हांखे हिन मां अवेयरनेस बि मिलंदी। ऐं उहे ॿार जिन खे पढ़ण जो शौक़ु आहे त तव्हां प्लीज़ पंहिंजे ॿारनि खे जेको आहे स्कूल्स में एडमिशन करायो। मूंखे ख़बर आहे त असांजे सिंध में, पाकिस्तान में जेके बि स्कूल्स आहिनि उन्हनि जो निज़ाम ॾाढो ख़राबु आहे। मां पाण पंहिंजी अखियुनि सां बि कुझु स्कूल्स ॾिठा आहिनि। असांजे शोज़ में डिफरेंट गेस्ट ईंदा रहंदा आहिनि जेके एजुकेशन डिपार्टमेंट सां उन्हनि जो वाबस्तो हूंदो आहे, पर असां कोशिशि करे सघूं था, असां पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल सुठे तरीक़े सां संवारे सघूं था। असां हिकिड़ो स्टेप वरितो आहे, बाक़ी मंज़िल इंशाल्लाह आसान आहे, अॻिते नज़र त अचे थी। ऐं वरी माशाअल्लाह असां जेको ही गवर्नमेंट ऑफिसर ऐं यूनिसेफ जेको हिकिड़ो स्टेप खयो आहे, त इंशाल्लाह इन मां असांखे इलाही फ़ाइदो पहुचंदो। सर, मुंहिंजो सुवाल तव्हां खां आहे त तव्हांजे ख़्याल में यूनिसेफ ऐं यूरोपियन यूनियन सिंध जी तालीम में कहिड़ा अहम किरदार अदा कया आहिनि? जी, सभ खां पहिरियों त मां चाहींदुमि त यूनिसेफ छा आहे ऐं उनजो ठाहिण जो मक़सदु कहिड़ो हो बयानु कयां। यूनिसेफ जेको आहे यूनाइटेड नेशन चिल्ड्रन्स फंड, अक़वाम मुतहदा जो इदारो जेको ॿारनि जे लाइ क़ाइमु कयो वियो आहे। हिन इदारे जो सिर्फ़ु इहो मक़सदु आहे त ॿार ख़ुशि हुजनि, ॿार सिहतमंद हुजनि ऐं ॿार तालीम याफ़्ता हुजनि। हिन जो वाहिद जेको फोकस आहे ऐं जेको मर्कज़ आहे उहो ॿारनि जे लाइ आहे। त इन हवाले सां यूनिसेफ जा काफ़ी प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि। यूनिसेफ जी जेका हेड ऑफिस आहे इस्लामाबाद में आहे ऐं हर सूबे में हिकु ऑफिस आहे। यूनिसेफ सिंध जी ऑफिस कराची में आहे ऐं केतिरा ई प्रोजेक्ट यूनिसेफ जा हिते हली रहिया आहिनि। ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त असां एजुकेशन डिपार्टमेंट सां गॾिजी कमु कयूं, छो त जेके वधि खां वधि स्कूल आहिनि त उहे गवर्नमेंट जा आहिनि ऐं सरकारी स्कूल आहिनि। जेसिताईं उन्हनि जी सूरत हाल बहितर न थींदी तेसिताईं असांजा ॿार उन मां फ़ाइदो हासिलु करे न सघंदा।
त इन हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आहिनि। हिकिड़ो त जेको मनसूबाबंदी गवर्नमेंट सां गॾिजी उनखे असां सपोर्ट कयूं पिया, उनखे मदद फ़राहम कयूं पिया त मनसूबाबंदी कनि त आईंदा 6 सालनि में असां कीअं स्कूलनि में बहितरी आणे सघूं था। त उन में असां गॾिजी वेही गवर्नमेंट जा जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि, जीअं ज़हीर साहिबु पाइट खे रिप्रेज़ेंट करे रहिया आहिनि, स्टेट आहे, रिफॉर्म सपोर्ट यूनिट सां, ऐं इन खां सवाइ ॿिया मुख़्तलिफ़ डायरेक्टोरेट आहिनि, त उन सां गॾिजी वेही असां मनसूबाबंदी कंदा आहियूं त एजुकेशन या तालीम जी बहितरी कीअं करे सघिजे थी। इन खां अलावा अर्ली चाइल्डहुड एजुकेशन, इब्तिदाई तालीम, उहा तमामु ज़रूरी आहे। त जेके नंढा ॿार आहिनि, कचे पहिरें में जॾहिं तालीम शुरू कनि था, उनजी जेसिताईं बहितर तरबियत न थींदी, उनजी बुनियादु मज़बूत न थींदी, त उहा अॻिते हली सुठा शागिर्द साबित न थींदा। ऐं पोइ असां गवर्नमेंट खे सपोर्ट कई त इब्तिदाई तालीम जो हिकिड़ो मॉडल ठाहियो वञे ऐं उनजो करिकुलम ठाहियो वञे ऐं ॿारनि खे नंढे हूंदे खां ई बहितर सिख्या मिले, उन लाइ हीअ अर्ली चाइल्डहुड एजुकेशन या इब्तिदाई तालीम ते कमु करे रहियूं। इन खां अलावा जीअं पहिरियों ज़िक्र थियो, केतिरा ई ॿार, लखे ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि जेके कंहिं सबब जे करे पंहिंजे नंढपण में स्कूल न वञी सघिया, त उन लाइ नॉन फॉर्मल एजुकेशन जेका गैर रस्मी तालीम आहे, उनजो प्रोजेक्ट हली रहियो आहे। त जीअं उहे ॿार जेके वॾा थी विया आहिनि ऐं प्राइमरी स्कूल जी उमिरि खां वधी विया आहिनि, त उहे उन्हनि जी तालीम बि जारी रहे। त उन लाइ नॉन फॉर्मल एजुकेशन ऐं गैर रस्मी तालीम जा प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि, जेके एजुकेशन डिपार्टमेंट सां गॾिजी यूनिसेफ करे रही आहे। इन खां अलावा अॼुकल्ह जेके बारिशूं ऐं ॿोॾि आई, तंहिं ख़बर आहे केतिरा ई स्कूल डैमेज थिया आहिनि, केतिरे इन स्कूलनि में ॻोठनि में तबाही आई आहे, जंहिंजे करे ॿार इन क़ाबिल न आहिनि त वापसि स्कूल वञी पंहिंजी तालीम जारी रखी सघनि। त इन करे यूनिसेफ जेको आहे एजुकेशन डिपार्टमेंट सां गॾिजी अहिड़नि स्कूलनि में जिते सरकारी स्कूलनि खे नुक़सानु पए थो आहे, उते टेंट स्कूल या टेम्पररी लर्निंग सेंटर्स क़ाइमु कया आहिनि, त जीअं ॿारनि जेसिताईं पंहिंजी बिल्डिंग में वापसि वञण जे क़ाबिल थियनि, त हू उन वटि अहिड़ो हिकिड़ो माहौल हुजे जंहिंमें हू गॾिजी वेही ऐं तालीम हासिलु सर। त इन ई सवाल खे कंटिन्यू कंदे मां इहो तव्हां खां पुछणु चाहींदसि त छा उन में बुक्स ऐं इहे स्टेशनरी वग़ैरह सभु कुझु प्रोवाइड जी बिल्कुलु। जीअं तव्हां शुरू में ज़िक्र कयो त लर्निंग किट्स यूनिसेफ जो हूंदियूं न, हुन में लर्निंग मटीरियल हूंदो आहे, सिखण जो सामान हूंदो आहे जेको ॿारनि जे लाइ टीचर्स लाइ हूंदो आहे। इन खां अलावा ॿारनि खे बैग्स ॾिना वेंदा आहिनि, ऐं बाक़ी जेके टेक्स्ट बुक्स आहिनि उहे त गवर्नमेंट जा फ्री आहिनि। उहे साॻई टेक्स्ट बुक गवर्नमेंट सां गॾिजी असां कोशिशि कयूं पिया त हर स्कूल में मौजूदु हुजनि, त जीअं ॿार पंहिंजी तालीम जारी रखी सघनि। छो त असांजी कोशिशि ॿार जेके आहिनि इहे बारिशुनि ऐं सैलाब जे करे उन जा जेके वालदेन आहिनि उहे काफ़ी ज़हनी तौरु परेशान रहनि था, त घटि में घटि ॿारनि खे उन माहौल मां कढी ऐं हिकिड़ो बहितरु माहौल ॾिनो वञे, उन लाइ कोशिशि कयूं था। ऐं आख़िर में जेको तव्हां ज़िक्र कयो, यूरोपियन यूनियन जे सपोर्ट सां, फंडिंग सां ही जेको प्रोजेक्ट हली रहियो आहे, जंहिंमें स्कूल क्लस्टरिंग, कंटिन्यूस प्रोफेशनल डेवलपमेंट, इन खां सवाइ डिजिटल लर्निंग ऐं डेटा स्ट्रेंथनिंग जा प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि, उन सभिनी जो मक़सदु इहो आहे त सिंध में तालीम जी मयार खे बहितर बनायो वञे ऐं ॿारनि खे बहितर खां बहितर जदीद तालीम ॾिनी वञे। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त ऐं सुठी तरह सां तव्हां हिनखे ब्रीफ कयो असांखे। ऐं वाक़ई व्यूअर्स, जीअं तव्हांखे ख़बर आहे त पहिरियां कोविड, उन खां पोइ ही ॿोॾि वारो सिलसिलो, त ॿारनि जी पढ़ाई जो केतिरो हर्ज थियो आहे। विच में वरी कुझु अहिड़ा इश्यूज़ जिन जे करे ॿार स्कूल्स न वञी सघिया, वरी जेकॾहिं विया त वरी मोकलूं थी वियूं, वरी ऑनलाइन क्लासिस, मतिलबु ॿार हिकिड़े तरह सां मतिलबु डिस्टर्ब रहिया आहिनि। 2-3 साल न, मां चवां थी त हिनखे 4-5 साल थी विया आहिनि, त पढ़ाई ते काफ़ी हर्ज आयो आहे। सो हींअर बि जीअं तव्हांखे ख़बर आहे त ॿोॾि वारो सिलसिलो थी वियो, उन खां पोइ वरी यूनिसेफ जी तरफ़ां जेके टेंट्स लॻा, उन में ॿारनि खे एजुकेशन प्रोवाइड कई वई आहे, टीचर्स खे गाइड कयो वियो आहे त तव्हां प्लीज़ हिननि खे पढ़ायो, तव्हां पंहिंजो बि थोरो घणो जेको आहे लर्निंग प्रोसेस स्टार्ट कयो, ॿारनि खे बि पढ़ाई करायो। त इहो हिकिड़ो ॾाढो सुठो स्टेप आहे। इन सां ॿारनि जी एटलीस्ट पढ़ाई खे को हर्ज न थींदो। ऐं उहे ॿार जेके वाक़ई पढ़णु चाहिनि था, मां हर इन ॻाल्हि खे इन करे रिपीट थी कयां त वाक़ई अॼुकल्ह ॿार पढ़णु चाहिनि था। उहो ज़मानो हाणे रहियो ई न आहे त ॿार नथा पढ़णु चाहिनि या ॿार खे जेको आहे स्कूल नथो मोकिलियो वञे। भई स्कूल्स आहिनि, टीचर्स आहिनि, सुठा सुठा स्कूल्स आहिनि, सुठा सुठा इदारा आहिनि जेके गवर्नमेंट सां मिली करे कमु करे रहिया आहिनि। त बराए महिरबानी तव्हां पंहिंजे ॿारनि खे घरनि में विहारे करे ज़ाया न कयो। हीअ असांजो मुस्तक़बिल आहिनि, हीअ असांजो सरमायो आहिनि। त बराए महिरबानी तव्हां पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो ऐं उन्हनि खे सुठी खां सुठी एजुकेशन ॾियण जी कोशिशि कयो। सर, मुंहिंजो सुवाल तव्हां खां आहे त सखर IB ऐं ॿिया पार्टनर सरकारी ऐं गैर सरकारी इन ते अमल दरामद में कीअं मदद करे रहिया आहिनि? जीअं तव्हां मतिलबु परवेज़ साहिबु ज़िक्र कयो त एजुकेशन जेको आहे उनजी इम्पोर्टेंस ॾाढी इम्पोर्टेंट आहे। इवन
यूनिसेफ हिकिड़ी इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन इन खे हाईलाइट पई करे। पर अहिड़ी तरीक़े सां पंहिंजे सिंध जे अंदरि ई कुझु अहिड़ा इदारा आहिनि, कुझु अहिड़ा माण्हू हुआ जंहिं इन इम्पोर्टेंस खे सम्झो ऐं उन्हनि अहिड़ा इदारा ठाहिया। सो फॉर एग्ज़ाम्पल निसार अहमद सिद्दीकी साहिबु जंहिं हिकिड़े नंढे परियालो जे ॻोठ मां पढ़ाई हासिलु कई, इन गवर्नमेंट स्कूल मां पढ़ी ऐं अॻियां पोइ कमीशन ऑफिसर थिया, उनखां पोइ सेक्रेटरी लेवल ताईं आया, उनखां पोइ वरी उन्हनि हिकिड़ो नंढो इदारो खोलियो जेको अॼु हींअर सॼे पाकिस्तान जो ऐं हींअर इंटरनेशनली वेल नोन इदारो आहे सखर IBA यूनिवर्सिटी। त इहे हिकिड़ा एग्ज़ाम्पल सेट हुननि कया ऐं इन्हनि मां असां जाम कुझु सिखियोसीं त लोकल कहिड़ा इशूज़ आहिनि, उन्हनि इशूज़ खे कीअं माण्हू डील करे सघे थो। ऐं असां इहा शइ सिखीसीं त कीअं असां सभ खां पहिरीं पेरेंट्स खे मोटिवेट कयूं, उनखां पोइ असां पाण पंहिंजा एग्ज़ाम्पल सेट कयूं, पोइ उस्तादनि खे अॻियां वधायूं। त यूनिसेफ खे जॾहिं मौक़ो मिलियो त इन प्रोजेक्ट खे अॻियां वधाइनि, त यूनिसेफ अहिड़नि पार्टनर्स खे पाण सां गॾु वरितो त जंहिंखे ग्राउंड रियलिटी जी ख़बर आहिनि, जेके ख़बर आहिनि त कीअं इम्प्रूवमेंट आणे सघे थी। इन में सखर IBA आहे, हैंड्स पाकिस्तान आहे, ॾाढो सुठो कमु पई करे, आगा खान फाउंडेशन आहे, ॾाढो सुठो कमु करे पई, स्पेशली IED जंहिंमें जेको ट्रेनिंग ऐं कंपोनेंट आहे उन्हनि जो कमु आहे साईं ज़हीर साहिबु पाण जेके आहिनि ग्रेजुएट आहिनि IED जा। त अहिड़े तरीक़े सां इन्हनि ऑर्गेनाइज़ेशन्स खे पाण सां गॾु खयूं ऐं इन्हनि ऑर्गेनाइज़ेशन खे खणी पोइ हिकिड़ी सलाह जे हिसाब सां पंहिंजी सलाह करे ऐं उन्हनि जे तजुर्बनि मां सिखी करे पोइ इहो सोचियो वियो त हाणे कीअं इहो जेको क्लस्टर पॉलिसी ठाही वञे, इन में कहिड़ा उहे कंपोनेंट्स आहिनि उहे ऐड कया वञनि, कहिड़ा न कया वञनि। उनखां पोइ अगरि ट्रेनिंग जो कंपोनेंट आहे त उन ट्रेनिंग जे कंपोनेंट खे कीअं बहितर बनायो वञे। ज़हीर साहिबु ॾाढी सुठी ॻाल्हि कई कि ट्रेनिंग जेको वर्ड ट्रेनिंग आहे, माना आउं पाण एज़ एजुकेशनिस्ट आहियां, मूंखे इहो ॾाढो ख़राबु लॻंदो आहे। मूंखे लॻे थो त ट्रेनिंग जो वर्ड सुठो न आहे, स्पेशली हिकिड़े उस्ताद लाइ। हिकिड़ो माण्हू उस्ताद तॾहिं थींदो आहे जॾहिं हुन में उहा क़ाबिलियत आहे, हुन में जज़्बो आहे, पाण खे अक्सर बेशितर पंहिंजो हिकिड़ो इमेज ठहियलु आहे जेके पंहिंजा उस्ताद आहिनि, प्राइमरी उस्ताद आहिनि, इनखे कुझु कोन थो अचे, टोपी पाए, सिंधी कपिड़ा पाए, अक्सर बेशितर अॼुकल्ह जो दौर अहिड़ो थी वियो आहे, अॼुकल्ह जो दौर अहिड़ो थी वियो आहे। पर हक़ीक़त इहा आहे त ही सुपर हीरो आहिनि, ही उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजी लिमिटेड रिसोर्सिस में पंहिंजो नॉलेज इस्तेमालु करे, पंहिंजे वॾनि जो नॉलेज, पंहिंजो जेको हुननि सिखियो आहे, उहे ॾाढो रिलीजियसली वॾी कोशिशुनि करे उहो पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि था। पर पेरेंट्स मोटिवेटेड कोन्हनि, पेरेंट्स खे ख़बर कान्हे त शायदि तालीम सां छा थो थी सघे। हिकिड़ो अगरि मिसाल को रेडी हलाइण वारो आहे, उनखे इहा सम्झ में कान थी अचे त मुंहिंजो ॿारु अगरि पढ़ी वेंदो त शायदि मुंहिंजो मुस्तक़बिल, मुंहिंजी नसल इम्प्रूव थी वेंदी, उहा उनखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो ॿार खे स्कूल मोकिले थो त उहो जेको उहो उस्ताद आहे जेको हुनखे रोशनी ॿार खे ॾिए थो, ऐं इहे रोशनी ऐं इन होप उमेद में उहो ॿारु वरी वापसि अचे थो। हाणे इहे शयूं असांजा जेके लोकल इदारा आहिनि जेके इहे शयूं सम्झनि था ऐं इन्हनि शयुनि खे कैपिटलाइज़ कयो आहे यूनिसेफ इन्हनि इदारनि खे पाण सां गॾु खयों आहे ऐं इन्हनि इदारनि खे खणी अॻियां शयूं वधायूं आहिनि। त इन में पोइ जॾहिं CPT मॉडल जी ॻाल्हि थी त हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे न, ॿाहिरियों माण्हू अचे, को सुठो अंग्रेज़ अची ट्रेनिंग ॾेई हलियो वञे, उनखां पोइ उहा ट्रेनिंग एप्लीकेबल आहे या कान्हे उनजो को फ़र्क़ु ई कोन्हे, को पुछण वारो ई कोन्हे। पर अगरि हिकिड़े इलाइक़े जा पाण में 10-12 उस्ताद आहिनि, उहो पाण में मिली करे ऐं उहे शयुनि खे सम्झी करे उन्हनि खे ॿाहिरियां माण्हू सपोर्ट कनि था, पाइड हुनखे सपोर्ट करे थो, ऐं उहो पंहिंजी सपोर्ट जी मदद सां वरी लोकल कॉन्टेक्ट्स खे सम्झी ऐं पोइ जॾहिं उहा को हिकिड़ो मटीरियल ठाहिनि था, जंहिंखे तव्हां ट्रेनिंग चओ, जंहिंखे तव्हां काउंसलिंग चओ, जंहिंखे तव्हां कचहरी चओ, वट एवर यू नेम इट, तव्हां कुझु बि नालो ॾियो, पर उहो जॾहिं पाण में मिली करे जॾहिं हिक ॿिए खे शइ अॻियां वधाइनि था त उहा शइ सस्टेनेबल आहे। हिकिड़ो नंढो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां थो, गवर्नमेंट USAID वारनि कुझु स्कूल ठाहिया, ॾाढा बहितरीनु स्कूल ठाहिया, वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठाहियूं, पर बिल्डिंग सां तालीम कान थींदी आहे। तालीम ईंदी आहे जज़्बे सां, उस्ताद कहिड़ो आहे, कम्यूनिटी जी इन्वॉल्वमेंट आहे कान्हे। पोइ उहे जॾहिं उन्हनि थर्ड पार्टीज़ खे ॾिना त तव्हीं हलायो, त सखर IBA खे टंडो मीर अली हिकिड़ो स्कूल मिलियो, ऐं टंडो मीर अली जॾहिं स्कूल मिलियो त असां पहिरियों कमु इहो कयोसीं त इन स्कूल खे हलाइण लाइ असांजो पहिरियों प्रिंसिपल इहो त कम्यूनिटी खे अॻियां खणींदासीं। प्रिंसिपल लोकल, CMC पंहिंजो स्कूल कम्यूनिटी जेके उनमें पेरेंट्स खे इन्वॉल्व कयोसीं, उस्तादनि खे असां एनकरेज कयोसीं, हुनजी नंढी नंढी जेकी शइ जेकी पहिरीं केरु ॾिसंदो कोन हो उनखे असां चेरिश कयोसीं, सोशल मीडिया ते उनखे चेरिश कयोसीं। अॼु उहो तव्हांजो स्कूल ख़ैरपुर जे हिकिड़े रिमोट एरिया में आहे, हिकिड़ो स्टार स्कूल आहे। कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ी हुते असां स्पेस ऑब्जर्वेटरी बि इंट्रोड्यूस कई आहे। तव्हांजो पहिरियों गवर्नमेंट स्कूल आहे जंहिंमें तव्हांखे स्पेस साइंसिस जो कॉन्सेप्ट असां करिकुलम एड कयो आहे। हाणे इहे असांजा लोकल एक्सपीरियंसिस आहिनि जेके यूनिसेफ वारनि कैपिटलाइज़ करे ऐं इन पॉलिसी खे इम्प्लीमेंट करण लाइ, इन ट्रेनिंग खे इम्प्लीमेंट करण लाइ सभिनी खे हिकिड़ो रोल वरितो आहे। त हाणे इन खे पोइ पाण अगरि अक्सर बेशितर माण्हू चवंदा आहिनि त शायदि ॿाहिरियां माण्हू अची इम्प्लीमेंट था कनि, न, इहा सॼी पॉलिसी पंहिंजे लोकल माण्हुनि
ठाही आहे, लोकल माण्हू इम्प्लीमेंट करे पियो ऐं इन जे करे ही ॿाहिरीं शइ कान्हे। सो इहा यूनिसेफ जी हिकिड़ी तमामु बहितरी हिकिड़ी कामयाबी आहे, त हुननि लोकल माण्हुनि खे वठी इन शइ खे अॻियां वधाइनि पियो। ज़बरदस्त, ॾाढो ज़बरदस्त तव्हां जवाबु ॾिनो असांखे। ऐं मूंखे जेका सभिनि में सुठी ॻाल्हि जेका लॻी उहा तव्हांजी इहा लॻी त जेके असांजा भले थोरे ई रिसोर्सिस में जेके असांजा टीचर्स कमु करे रहिया आहिनि, जे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए रहिया आहिनि, तव्हां बिलीव मी मतिलबु असां एतिरा आदी थी विया आहियूं प्राइवेट स्कूल्स जा ऐं वेल एजुकेटेड टीचर्स जा, जो असां कंहिं गवर्नमेंट स्कूल में पंहिंजे ॿार खे एजुकेशन ॾियण लाइ तयारु कोन आहियूं अॼु जे दौर में। भई असांखे हायर स्टडीज़ खपे, हायर स्टडीज़ तव्हांखे गवर्नमेंट स्कूल मां बि मिली सघे थी, छो कोन थी मिली सघे? तव्हांखे उते बि सुठा सुठा जेको आहे टीचर्स मिली सघनि था। तव्हां हिकिड़ो हूंदो आहे ट्रस्ट, जेकॾहिं तव्हां पंहिंजो ट्रस्ट हिकिड़ो डेवलप कंदा त पढ़ाई हूंदी आहे। बसि ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो पंहिंजो बि इरादो मज़बूत हुजणु खपे, तव्हांजे पंहिंजे ॿार जो बि इरादो मज़बूत हुजणु खपे, त न चाहे उहो प्राइवेट हुजे चाहे उहो गवर्नमेंट हुजे, मूंखे पढ़ाई करणी आहे ऐं मूंखे हितां कामयाबी हासिलु करणी आहे। भई असांजे पेरेंट्स बि गवर्नमेंट स्कूल्स मां पढ़ियो, असां बि कंहिं टाइम ताईं गवर्नमेंट स्कूल में ई पढ़ियो, उनखां पोइ वरी जॾहिं हर कोई कराची शिफ्ट थी वियो, शहरनि में शिफ्ट थी वियो, पोइ असांजी बि जेको आहे पढ़ाई स्विच थी वई, प्राइवेट स्कूल्स मां असां बि पढ़ियो। मां पाण नंढी क्लासिस जेके मां पढ़ियूं आहिनि लाड़काणे जे गवर्नमेंट हाई स्कूल मां पढ़ी आहियां। उनखां पोइ जॾहिं कराची शिफ्ट थियासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कराची में वरी प्राइवेट स्कूल्स में असांजी एडमिशन थी। त चवण जो मक़सदु इहो आहे त गवर्नमेंट स्कूल्स ते बि तव्हां ट्रस्ट कयो, ईअं न त तव्हां सिर्फ़ु जेको आहे पैसा ज़ाया कयो ऐं तव्हांखे उते पढ़ाई न मिले जंहिंजो को फ़ाइदो कोन्हे। हा, तव्हांखे ख़बर आहे त गवर्नमेंट स्कूल्स ठीकु आहे, मतिलबु सैलरीज़ बि नॉर्मल आहिनि ऐं फीसिस बि नॉर्मल आहिनि, पर पढ़ाई बि आहे। तव्हां अॼुकल्ह जे दौर में जेको आहे गवर्नमेंट स्कूल्स खे नज़रअंदाज़ न कयो, ही बि असांजो हिकिड़ो इदारा आहिनि जेके मज़बूत इदारा आहिनि पढ़ाई जे हवाले सां। जी जी इन ॻाल्हि खे थोरो ऐड कंदुसि त पेरेंट्स जेके मुंहिंजा असांजा ॾिसण वारा ॿुधण वारा जेके पेरेंट्स आहिनि, उन्हनि खे सभ खां पहिरीं उमेद हिकिड़ो होप हुजणु खपे। बिल्कुलु, अगरि उन्हनि खे होप हूंदी त तालीम सां का चेंज अची सघे थी, त पोइ ई हू उन शइ खे सम्झंदा। ऐं उमेद जो जेको सभ खां बहितरीनु एग्ज़ाम्पल आहिनि उहो पाण 4 हिते वेठल आहियूं। पाण बहितरीनु इदारनि में असीं पढ़ी आया आहियूं। ऐं पाण छा आईवी लीग मां अमेरिका मां पढ़ी आहियां आहियां, यूके मां मुंहिंजी PhD आहे, पर उहे ई साॻिड़ा 4-5 दर्जा गवर्नमेंट स्कूल मां पढ़ियासीं। उन लिमिटेड रिसोर्सिस में पढ़ंदा हुआसीं। माण्हू चवंदा हुआ कंहिं ज़माने में, अक्सर बेशितर अॼुकल्ह चवंदा आहिनि त असां वण जे हेठां बि पढ़ियासीं, ऐं ॿिया माण्हू खिलंदा आहिनि त इहो को शायदि फिल्मी डायलॉग आहे। हक़ीक़त इहा आहे त उन शायदि ॻोठनि में कमरा हूंदा आहिनि, पर गर्मी हूंदी आहे, वेंटिलेशन कान हूंदी आहे, त उहो टीचर वरी वण जे हेठां सेटअप करे हुते पढ़ाईंदो आहे। इहा हुनजो जज़्बो आहे। हू इहो एक्सक्यूज़ करे त बाबा मोट आई कान्हे, लाइट कान्हे, कुझु कोन्हे, ऐं कोन थो पढ़ायां, पर उहो उन वण जे हेठां, छो जो हुते थोरो वधीक सुठो इन्वायरमेंट थिए थो, त वण जे हेठां वाक़ई माण्हू वेही पढ़िया आहिनि। आउं बि पढ़ियो आहियां, तव्हां बि पढ़ायो। ऐं तालीम हिकिड़ी वाहिद उहा शइ आहे जेकी तव्हांखे अॻियां वठी वञी सघे थी। पर अगरि इहा उमेद आहे, अगरि इहो फेथ आहे, भरोसो आहे, न आहे त पोइ कुझु कोन्हे, पर भरोसो रखणो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही। उहा ई ॻाल्हि थी वई न, होप सां इंसानु इलाही कुझु चेंज करे सघे थो। उमेद ते ई दुनिया क़ाइमु आहे, त इहा उमेद तव्हां पंहिंजो पाण सां ॻंढे छॾियो त तव्हांखे अॻिते वधिणो आहे, तव्हांखे पंहिंजे ॿार खे सुठी एजुकेशन ॾियणी आहे, ऐं ॿारु जेकॾहिं तव्हांजो पढ़ंदो त तव्हांजो सॼो ख़ानदान पढ़ी निकिरंदो। भई अॻे ज़माने में माइरूं जेकॾहिं पढ़ियल न हूंदियूं, छा उन्हनि जी तरबियत सुठी कोन हूंदी हुई? तरबियत ही त हूंदी आहे न जेका माउ पंहिंजे औलाद खे ॾींदी आहे। त छा हिकिड़ी माउ जेकॾहिं पढ़े थी त सॼो कुणबु पढ़े वेंदो आहे? त छा असां जेकॾहिं पंहिंजे हिकिड़े सुठे ॿार खे को जेको पढ़ंदड़ लिखंदड़ जंहिंमें एतिरो जज़्बो आहे पढ़ण जो, त उनखे कंहिं सुठे स्कूल में असां एडमिशन करायूं था, चाहे उहो गवर्नमेंट जो हुजे चाहे उहो प्राइवेट सेक्टर हुजे, पर असां उनखे एडमिशन करायूं, उन ते तवजो ॾियूं, त उनखे ॾिसंदे ॾिसंदे ॿिया भाउ भेण बि पढ़णु शुरू कंदा। सर, अॼु चिल्ड्रन्स डे आहे, त उन हवाले सां तव्हां अॼु छा चवणु चाहींदा? जी, मां इहो मैसेज ॾींदुमि त ॿारनि खे स्कूल अचणु खपे, ऐं ख़ासि करे वालदेन खे मां इहो मैसेज ॾींदुमि त तालीम हिकु ज़ेवर आहे। असांजो मज़हब इन शइ खे अहमियत ॾिए थो त भली न्याणी हुजे या नंढिड़ो छोकिरो हुजे, सभिनी खे स्कूल मोकिलणु खपे ऐं तालीम हासिलु करणु खपे। छो त जीअं डॉक्टर इरफान साहिबु ॿुधायो त तालीम सां ई माण्हू अॻिते वधी सघे थो। हीअ मिसाल जीअं असां सभई, इवन मां पाण बि गवर्नमेंट स्कूलनि में पढ़ियो आहियां, प्राइमरी तालीम उतां हासिलु कई आहे, ऐं उनखां पोइ तालीम ई तव्हांखे अॻिते रस्तो ॾेखारे थी, पंहिंजी तरक़ी ॾांहुं वठी वञे थी। ऐं हिकिड़े इहो काफ़ी
इन ते तहक़ीक़ थी आहे कंहिं मुल्क जी तरक़ी जो दारोमदार तालीम ते आहे। बिल्कुलु। तव्हां भली मिसाल वठो तरक़ी याफ़्ता मुल्कनि जा उन जी तालीम बहितर आहे तॾहिं उन जाइ ते पहुता आहिनि। त इन करे पाकिस्तान लाइ बि इहो ज़रूरी आहे त सभु ॿार स्कूल वञनि तालीम हासिलु कनि उन खां पोइ इहो मुल्क जी तरक़ी लाइ कुझु करे सघंदा। सही सर, मां तव्हांखे हिकिड़ो सवाल करणु जी चाहींदसि। जी मां तव्हांखां सवाल इहो करणु चाहींदसि त जीअं माशाल्लाह सां एतिरो कमु करे रही आहे यूनिसेफ ऐं फाइट एतिरो कमु करे रही आहे, त छा तव्हां सर्वेस कंदा आहियो पहिरियां जीअं ॻोठनि में वञी करे स्कूल्स जी जेके हालात आहिनि या ॿार जेके स्कूल्स में नथा अचनि या जेके पेरेंट्स थी विया जेके ॿारनि खे स्कूल नथा मोकिलिनि, त कुझु अहिड़ो प्रोग्राम कुझु अहिड़ी सर्वे थींदी आहे? बिल्कुलु। तव्हांजे सवाल खां अॻु में हिकिड़ी शइ मां मेंशन करणु चाहींदुसि, छाकाणि डॉक्टर इरफान या साईं पिरज़ादो साहिबु या मां हिन वक़्तु टई उहे माण्हू हिते वेठा आहियूं जिन जो बैकग्राउंड जेको आहे गवर्नमेंट स्कूल सां आहे। मुंहिंजी पढ़ाई गवर्नमेंट स्कूल में थियल आहे, प्राइमरी सेकेंडरी गवर्नमेंट हाई स्कूल जे अंदरि ऐं कॉलेज गवर्नमेंट हाई स्कूल जे अंदरि, यूनिवर्सिटी गवर्नमेंट यूनिवर्सिटी जे अंदरि ऐं पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू डायरेक्ट 18 ग्रेड में अपॉइंटमेंट इन द गवर्नमेंट सेक्टर। हिन वक़्तु जेतिरा बि असां वेठा आहियूं या हिन वक़्तु गवर्नमेंट इदारनि जे अंदरि जेतिरा बि वेठा आहिनि उहे हाईली क्वालिफाइड आहिनि, छाकाणि गवर्नमेंट सेक्टर में उहो ई माण्हू ईंदो आहे जेको सुठी टेस्ट पास करे सघंदो आहे, एग्ज़ामिनेशन पास कंदो त गवर्नमेंट जॉब उनखे मिलंदी आहे, जेको एग्ज़ामिनेशन जॉब पास नथो करे त उनखे गवर्नमेंट जी जॉब नथो मिले। तंहिंजे करे असां इहे चई सघूं था गवर्नमेंट सेक्टर जे अंदरि जेतिरा बि टीचर वेठा आहिनि उहे हाईली क्वालिफाइड हाईली कॉम्पिटेंट आहिनि। बसि हिकिड़ी शइ उन जी ज़रूरत आहे जेका असां सवेर बि डिस्कशन कई। हिन वक़्तु तव्हांजे सवाल जी तरफ़ अचां थो, देन उहा शइ बि मैंशन कयूं था। जॾहिं असां ट्रेनिंग खे डिज़ाइन कंदा आहियूं उन लाइ ट्रेनिंग जेको आहे हिकिड़े क्लासरूम जे अंदरि वेही या ऑफिस जे अंदरि वेही असां डिज़ाइन न कंदा आहियूं, बल्कि असांखे विज़िट करणो पवंदो आहे, असांखे इंटरव्यू वठणा पवंदा आहिनि उन्हनि टीचरनि जा जेके मौजूदा सर्विस जे अंदरि मौजूदु आहिनि, या उहे टीचर जंहिं जॻह ते असांखे ट्रेनिंग करणु वञूं पिया उते टीचरनि खां, पेरेंट्स खां ऐं स्टूडेंट्स खां कुझु इंटरव्यू टूल ठाहींदा आहियूं। उन इंटरव्यू टूल जी मदद सां असां डेटा कलेक्ट कंदा आहियूं। जेॾी महिल असां वटि डेटा कलेक्ट थी वेंदी आहे त उन डेटा खे साम्हूं रखंदे असां पंहिंजो ट्रेनिंग मैन्युअल जेको आहे उहो डिज़ाइन कंदा आहियूं या ट्रेनिंग जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि डिज़ाइन कंदा आहियूं ताकी उहा जेका टीचर आहे जंहिंखे असां डेवलप करणु था चाहिनि उन टीचर जी सही नमूने सां डेवलपमेंट थी सघे। बाक़ी उहा ई ॻाल्हि त टीचर्स जी डेवलपमेंट त थिए थी पई, टीचर क्लासरूम जे अंदरि पढ़ाए थो पियो, लेकिन अगरि जेको अवस जो तइदादु ॾिसूं असां वटि ॿार जेको आहे स्कूल जे अंदरि केतिरा कलाक अचे थो पियो, उन खां बाद में ॿार जेको आहे उहो साॻियो पेरेंट्स वटि मौजूदु आहे, उहो कम्यूनिटी जे अंदरि बि मौजूदु आहे। मां जॾहिं प्राइमरी पढ़ंदो हुयुसि त मुंहिंजो फादर जेको आहे टीचर आहे, मुंहिंजो फादर जेको आहे मूंखे गॾु वठी ईंदो हुयो स्कूल में ऐं उन खां बाद में वरी जेके स्कूल जो कमु थींदो वापसि वञी करे उते वेही करे मैथ कराइणी आहे, साइंस कराइणी आहे, सॼी प्रैक्टिकली मूंखे सपोर्ट कंदो हुयो, मां कंदो हुयुसि। तंहिंजे करे उहे सभु शयूं मूंखे प्रैक्टिकली उहे सभु शयूं ईंदियूं हुयूं। प्राइमरी जी हद ताईं उहे सभु शयूं जॾहिं कंहिं बि ॿार जो कॉन्सेप्ट क्लियर थी थो वञे, सेकेंडरी में जंहिं महिल तव्हां वञो था त उहे शयूं पाणे हलणु शुरू करे ॾियनि थियूं। लेकिन अगरि सेकेंडरी में तव्हां पहुची वियो तव्हांजो बैकग्राउंड प्राइमरी जो स्ट्रॉन्ग न आहे त उहे शयूं डिफ़िकल्टीज़ में अची वञनि थियूं। पर सेकेंडरी में बि अगेन अहिड़ा उस्ताद वेठा आहिनि जेके हाईली कॉम्पिटेंट आहिनि। जॾहिं हाईली कॉम्पिटेंट उस्तादनि वटि वञिजे थो त उहे सही नमूने सां गाइड कनि था। अगेन स्कूल मां निकितो घर पहुतो, घर में तव्हांजी मदर आहे या तव्हांजो फादर आहे, तव्हांजो पीउ जेकॾहिं उन जी गाइडलाइंस ॾिए थो, तव्हांखे सपोर्ट करे थो पियो, त उहे शयूं तव्हांजूं बहितर थी वेंदियूं। बसि उहो ई तव्हांजे साॻे सवाल खे कनेक्ट कंदे मां इन ॿिन्ही सवालनि खे जवाबु ॾिनो त यकीनन जेका बि ट्रेनिंग डिज़ाइन थिए थी पई उहा हिकु रूम जे अंदरि या हिकु ऑफिस जे अंदरि बंदि वेही करे असां न कंदा आहियूं, बल्कि उन खां परियां असां जेके आहिनि TNA कंदा आहियूं, जंहिंखे असां चवंदा आहियूं ट्रेनिंग नीड असेसमेंट। TNA कीअं कंदा आहियूं त भई हिते हिन कंटेक्स्ट जे अंदरि या हिननि इदारनि जे अंदरि साइंस जे टीचर जी ट्रेनिंग जी ज़रूरत आहे, मैथ में ट्रेनिंग जी ज़रूरत आहे या लैंग्वेज जे अंदरि ट्रेनिंग जी ज़रूरत आहे। जंहिं महिल असां TNA करे ईंदा आहियूं त उहा जेका रिपोर्ट हूंदी आहे उन जी रिपोर्ट जे आधार ते जेको आहे ट्रेनिंग मैन्युअल जेको आहे उहो डिज़ाइन कयो थो वञे ऐं उन खां बाद में गवर्नमेंट ऑफ सिंध सेक्रेटरी साहिब सां परमिशन वठी करे उहा असां इम्प्लीमेंट कयूं था। सही, ज़बरदस्त जी। व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, काले न वञो, जल्दी वापसि था अचो।
वेलकम बैक व्यूअर्स। ऐं ॿीहर जेको आहे तव्हांखे ख़ुशि आमदीद चवंदासीं रंगन भरी शाम में। जीअं त सर खां मां सर्वे जे हिसाब सां सवाल कयो हुयो त मां तव्हां खां बि इहो पुछणु चाहींदसि त तव्हां जेको कमु करे रहिया आहियो हिन वक़्तु त तव्हां कुझु सर्वे वग़ैरह कुझु कयो आहे? जी, स्कूल क्लस्टर ठाहिण लाइ जेको तव्हांखे मूं पहिरीं एक्सप्लेन कयो त क्लस्टर कीअं ठहंदा, त क्लस्टर ठाहिण जे लाइ 4-5 शयूं ॾाढी ज़रूरी हुजणु घुरिजनि, जंहिंमें क्लस्टर हब स्कूल हिकिड़ो अहिड़ो स्कूल हुजणु खपे जंहिंमें मल्टीपल क़िस्म जो रिसोर्स हुजणु खपनि, उनमें एक्स्ट्रा टीचर्स हुजणु खपनि डिफरेंट सब्जेक्ट्स जा, छो जो उन्हनि मां असांखे सब्जेक्ट कोऑर्डिनेटर्स चूज़ करणा आहिनि, उन्ही मां असांखे गाइड टीचर्स चूज़ करणा आहिनि जेको इहो ट्रेनिंग वारो कंपोनेंट हलाईंदा। उन स्कूल में हिकिड़ो अहिड़ो कमिरो बि हुजे जिते न छा आहे ट्रेनिंग्स वग़ैरह कराई वञे, उनमें रिसोर्सिस बि हुजणु खपनि, प्लस न छा उन जेको स्कूल आहे उनमें जेको तव्हांजो हेड आहे उन वटि 17 स्केल जो ऑफिसर गज़ेटेड ऑफिसर हुजणु खपे, उन वटि DDO पावर हुजणु खपनि, उन खे कॉस्ट सेंटर टेक्निकल टर्म आहे कॉस्ट सेंटर हुजणु खपे ताकी फंड्स वग़ैरह हुते न छा अची सघनि, उन खां पोइ माण्हू रिलीज़ माना यूटिलाइज़ करे सघे। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांजो सेल हब स्कूल जेको तव्हांखे मूं ज़िक्र कयो त सेल हब स्कूल हिकिड़ो सेकेंडरी स्कूल हूंदो जेको बराबरि जा जेके प्राइमरी स्कूल हूंदा उन जे 5 क्लास जे ॿारनि खे वरी हिते एकोमोडेट कंदो। पर हाणे उन में वरी इहा इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त सेल हब स्कूल में एतिरा कमरा हुजनि, एतिरा टीचर हुजणु खपनि त जेको 5 क्लास जा ॿार जॾहिं सभु हेॾां ईंदा त उहो हिते एटलीस्ट वेही सघनि। हाणे इहे सभु शयूं ज़हन में असां वटि हुयूं ऐं इन शयुनि खे असां मद्देनज़र रखी सभ खां पहिरीं असां छा कयोसीं त जेको इहो पायलट जेके असां जेको तजुर्बो चवंदा आहियूं त असां पॉलिसी खे ठाहिण खां पोइ जॾहिं इनखे इम्प्लीमेंट करण ताईं सॼी सिंध ते इम्प्लीमेंट करण खां पहिरीं 20 क्लस्टर्स 14 डिस्ट्रिक्ट्स जे 20 क्लस्टर असां ठाहियासीं ऐं उन्हनि क्लस्टर में असां हिकु ॾाढी डिटेल्ड क़िस्म जी असां स्टडी कईसीं जंहिंमें असां लिटरली इहो पुछा करण जी कोशिशि कई आहे त उनमें कमरा घणा आहिनि, उनमें वॉशरूम घणा आहिनि, वॉशरूम में पाणी अचे थो, फंक्शनल आहिनि कोन आहिनि, छोकिरियुनि जा अलॻि वॉशरूम आहिनि, छोकिरनि जा अलॻि वॉशरूम आहिनि, पंखा घणा लॻल आहिनि, पंखा कमु कनि था कोन था कनि, माना माइन्यूट पॉसिबल डिटेल जेकी हिकिड़े माण्हू जे ज़हन में अचे थी असां उहो डेटा वञी कलेक्ट कयोसीं ऐं उन डेटा खे कलेक्ट करे उनखे कंपाइल करे उन जूं रिपोर्टूं ठाहे असां सिंध गवर्नमेंट खे पेश कयूं आहिनि ताकी उहो बि ॾिसी सघनि त हालात आहिनि कहिड़ा। ही पॉलिसी त ॾाढी आइडियल पॉलिसी आहे पर हिन पॉलिसी जे लाइ हिकिड़ो सुठो ख़ासो फंड खपे थो, जज़्बो खपे थो, एफर्ट्स खपनि था, त इहो असां इनखे रियलिस्टिकली इम्प्लीमेंट करण लाइ हिकिड़ी रियलिटी वारे ग्राउंड ते सॼियूं शयूं डेटा कलेक्ट करे पोइ उनजी बुनियाद ते इहा पॉलिसी खे असां प्रेज़ेंट कयो आहे। त हाणे उमेदु इहा आहे त असां जेके स्टेटिस्टिक्स जेके गवर्नमेंट सां शेयर कया आहिनि त उमेदु इहा आहे त हिकिड़ो सुठो ख़ासो फंड्स जेको हूंदो उहो इन तरफ़ ट्रांसफर थींदो ऐं आहिस्ता आहिस्ता इम्प्रूवमेंट ईंदी। ज़बरदस्त सर, तव्हांजी इन ई ॻाल्हि खे मां कंटिन्यू करणु चाहींदसि त गवर्नमेंट माशाल्लाह हिकिड़ो सुठो स्टेप खयों आहे ऐं खणंदी रहंदी आहे। गवर्नमेंट इलाही सुठे लेवल ते कमु करे थी ॿारनि जी एजुकेशन जे हवाले सां, जीअं ॿार आहिनि पाण बि पढ़णु चाहिनि था, टीचर्स आहिनि जेके ॿारनि खे पढ़ाइणु चाहिनि था ऐं सुठो कमु करणु चाहिनि था, त इन्हनि सभिनीनि शयुनि खे नज़र में रखी करे पेरेंट्स जो छा रोल थो अचे पियो? हा, दैट्स वेरी इंट्रस्टिंग, थैंक यू। आई थिंक इहो ॾाढो बहितरीनु सुवालु हो ऐं इन सुवाल जो जवाबु त मुंहिंजे ख़्याल में साईं ज़हीर साहिबु ॾाढो बहितरीनु तरीक़े सां ॿुधायो कि जॾहिं साईं पाण स्कूल वेंदा हुआ त उन स्कूल खां पोइ उनजा जेके फादर हुआ उहे अची न सिर्फ़ु उन्हनि खे ट्यूशनूं ॾियणु उनखे पढ़ाइणु पर एट द सेम टाइम उन्हनि जी प्रोग्रेस खे मॉनिटर करणु। हाणे ॾिसो पाण वटि जेको मसइलो इहो आहे जेके मुंहिंजा एटलीस्ट तव्हांजा पेरेंट्स जेके हिते ॿुधनि पिया हींअर असांखे उन्हनि खे इहो सम्झणु खपे त अगरि तव्हां को दुकानु खोलियो था ऐं उते को माण्हू रखो था जेको उन दुकान खे संभालण वारो आहे त जेसिताईं तव्हां पाण कोन संभालींदा उहो दुकानु कोन हलंदो। अहिड़े तरीक़े सां तव्हां का बि दुनिया जी शइ वठो जेसिताईं तव्हां पाण ॿिए कंहिंखे माण्हू खे ॾियो त बाबा तूं अची संभाल, तव्हां उमेद ई करे सघो था, पर तव्हां पाण जेसिताईं धणी पाण चवंदा आहिनि धणी न त विकण खणी, ॾाढी हिकिड़ी सुठी कोटेशन आहे। अहिड़े तरीक़े सां अगरि गवर्नमेंट हिकिड़ो स्कूल ठाहियो आहे, उते हिकिड़ो टीचर आहे त तव्हांजो रोल छा आहे? तव्हां पंहिंजे ॿार खे उते मोकिलियो था ऐं बसि तव्हां उमेदु कयो था त उते बसि उहो मैजिक थी वेंदो, कुदरती उहा शइ, ईअं कोन्ह थींदो। हर उहो ॿारु कामयाबु थिए थो उन्हनि स्कूलनि में जंहिंजा पेरेंट्स इन्वॉल्व थियनि था। पेरेंट्स जी इन्वॉल्वमेंट 2 खां 3 तरीक़े सां थी सघे थी। पहिरीं इन्वॉल्वमेंट थींदी ॿारनि खे जॾहिं स्कूल में जेको पढ़नि था वरी घर में पढ़ाइनि। ॿी इन्वॉल्वमेंट थींदी आहे जेकी स्कूल लेवल ते थींदी आहे, स्कूल में कहिड़ी शइ खुटल आहे, कहिड़ी शइ न शइ, फॉर एग्ज़ाम्पल जेको पंखो खुटल आहे पाण इंतज़ारु कयूं था गवर्नमेंट अचे, गवर्नमेंट भले अचे, अगरि पाण वटि का एक्स्ट्रा पंखो पियो पाण पंखो हणी छॾूं,
रंग पाण खे लॻे थो त असांजा घर ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, रंग लॻो पियो आहे, ॾाढो रंग रोगन आहे, पर स्कूल में पाण गवर्नमेंट जो वेट कयूं पता अची रंग करे, भले गवर्नमेंट कंदी, उनजो फ़र्ज़ु आहे डेफिनेटली, पर अगरि उहो तव्हांजो अगरि हिकिड़ी बाल्टी तव्हां वठी अगरि तव्हां पाण रंग करे छॾो त तव्हांजे ॿारनि जो केॾो फ़ाइदो थींदो। त इहा तव्हांजी 2 नंबर जी इन्वॉल्वमेंट आहे। 3 नंबर जी इन्वॉल्वमेंट आहे जेको पाण मॉनिटरिंग चवंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल अगरि उस्तादु हिकिड़ो आहे, चलो ठीकु आहे, उस्ताद ॾाढा बहितरीनु आहिनि, को उस्तादु अहिड़ो हूंदो जेको चवंदो न पापा ठीकु आहे, को माण्हू पुछण वारो कोन्हे, न को गवर्नमेंट वारा था पुछनि, न को माइट था पुछनि, तव्हां कोन थो वञा स्कूल। गवर्नमेंट जो वेट पाण बाद में कंदासीं। अगरि तव्हांजा माइटी अगरि मॉनिटर कंदा, हिकु पुछनि त बाबा टीचर अचे पियो, फॉलोअप करे त उस्तादु अचे पियो, कोन पियो अचे, छा थो पढ़ाए। ऐं तव्हांखे हिकिड़ो नंढो एग्ज़ाम्पल ॿुधायां थो। कई अहिड़ा छा असांजा पेरेंट्स हूंदा जेके ॿुधंदा हूंदा, जेके शायदि पढ़ियल लिखियल कोन हूंदा, उहो चवंदा यार असांखे पाण खे कोन थो पढ़णु अचे। ऐं तव्हांखे ॿुधायां थो, असीं माशाल्लाह 7 भाइयूं, कुझु पढ़िया कुझु कोन पढ़िया। उन्हनि मां वरी पोइ सभिनी शादियूं थियूं, औलाद वारा आहिनि। उन मां मुंहिंजो हिकिड़ो जेको मुंहिंजो भाउ आहे न, उहो मुंहिंजो फेवरेट अथव। उनखे पढ़णु लिखियलु कोन थो अचे, न को मुंहिंजी घरवारी खे अचे थो, पर जॾहिं हुनजी नंढड़ी पंहिंजी एडमिशन कराई त हुन हिकिड़ो कमु कंदो। हू जॾहिं नंढड़ी स्कूल वेंदी त हू वापसि ईंदी त हू सभ खां पहिरीं हुनजी ड्रेस ॾिसंदो, ड्रेस मेरी त कान्हे, वरी हुनजी कॉपी खोले ॾिसंदो, एक्स्ट्रा लीका त कोन्हे पातल, ॾिसंदो त होमवर्क मिलियल आहे कोन मिलियल, हुनखे ख़बर कान्हे होमवर्क आहे छा, पर इहे नंढा नंढा पैरामीटर्स कंदो। जॾहिं हुनखे ख़बर पई त मुंहिंजी अॼु ड्रेस ख़राबु आहे, हू यकदमि पहिरीं हुन खां पुछंदो, वरी न छा टीचर वटि वेंदो ॿिए ॾींहुं त अॼु न छा नंढड़ी जी ड्रेस ख़राबु हुई, तव्हां छो कोन ॾिठी, अॼु ही कापी में लीका पाता आहिनि, तव्हां हिनखे छो कोन था सम्झायो। हुनखे पढ़णु कोन थो अचे, लिखणु कोन थो अचे, पर हुनखे ऑनरशिप अचे थी। हुनखे इहा ख़बर आहे त हीअ मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजी न्याणी खां स्कूल मोकिलियां पियो, ऐं हीअ मुंहिंजो असासो आहे, इनखे आऊं मुंहिंजी जेकी लिमिटेड कैपेसिटी आहे उन सां फॉलो कंदुसि। ऐं इहा हुनजी जेकी आदत आहे उहा आउं सम्झां थो त असां में कंहिंमें कान्हे। ऐं इहा आदत हिकिड़ी अहिड़ी आहे जेकी उमेद आहे अलाह कंदो, अॼु जो ॾींहुं तारीख़ आहे, अलाह कंदो 20 सालनि खां पोइ वरी न छा तव्हां मिलंदासीं, ऐं तव्हांखे नंढड़ी नालो ॿुधाईंदीसूं किथे थी पुॼे। इहे क्वालिटीज़ आहिनि जंहिंमें जंहिं लाइ तव्हांखे डिग्री न खपे, तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो ऑनरशिप खपे। तव्हां ॾिसो त तव्हांजो ॿारु कपिड़ा जेको पाए वञे थो, नंढियूं नंढियूं शयूं तव्हां नोट कयो, जो कॉपियूं ॾिसो, तव्हां जो ॾिसो त कॉपी करे पियो, कमु करे पियो कोन पियो करे, तव्हां हुनखे विहारे सघो था, हुनजे मथां नज़र रखी सघो था, हुनजो स्कूल हिकिड़ो विज़िट करे सघो था, तव्हां वञी प्रिंसिपल सां मिली सघो था, साईं अॼु भला ॿुधायो मुंहिंजी नंढड़ी कहिड़ी परफॉर्मेंस आहे, त जेको हुते माण्हू वेठो हूंदो हुनखे बि अंदाज़ हूंदो त हा यार को पुछण वारो आहे। इन सां कम्यूनिटियूं ठहंदियूं आहिनि। तव्हांखे अगरि पंहिंजे सिंध जे नंढे नंढनि एरियाज़ में तव्हां वञो, उन्हनि एरियाज़ में उहे स्कूल टीचर ऐं उहो कम्यूनिटी मिली करे पंहिंजी पूरी नस्ल खे चेंज था कनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, इहो हिकिड़ो सिंपल बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां। सर तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदसि त जीअं असां पहिरियां ॻाल्हि कई त ॿार स्कूल छो कोन था वञनि, तव्हां हुनजो जवाबु असांखे बल्कि ॾिनो हुयो, पर इहा बि मतिलबु हिकिड़ो ॾाढो चेंज मूंखे नज़र आयो आहे पढ़ाई में। मतिलबु जीअं पहिरियां जीअं पढ़ाई हूंदी हुई ऐं हाणे जी पढ़ाई में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। त तव्हांखे छा थो लॻे त ॿारनि जे मथां इहो बर्डन न आहे एतिरो वधीक सिलेबस ऐं इन्हनि शयुनि जो? जी असल में इहो आहे, इहो सॼो डिपेंड करे थो टीचर्स ते। टीचर सुठे नमूने सां ट्रेनिंग हासिलु कयल आहे, सिखिया हासिलु कयल आहे, त उहो इन सॼे स्कूल वारे माहौल खे मैनेज करे सघे थो, मुनज़म तरीक़े सां हलाए सघे थो। जेके जीअं ज़हीर साहिबु ज़िक्र कयो, जेके ट्रेनिंग थियनि थियूं, तरबियत थियनि थियूं, डॉक्टर साहिबु चयो त ट्रेनिंग जो लफ़्ज़ सही न आहे, त इन करे मां सिखिया जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदुमि। इहे जेके सिखिया जा प्रोग्राम थियनि था, हिन जो मक़सदु इहो आहे त उस्तादनि जी सलाहियत वधे, तो ॿारनि खे अहिड़े नमूने सां पढ़ाइनि जो उन्हनि खे बर्डन या बार या बोझ महसूसु न थिए। उनखे रांदियुनि रांदियुनि में खेॾाइनि, हुननि खे ग्रुप वर्क कराइनि, हुनखे एक्टिविटी बेस्ड सरगर्मियुनि में शामिलु करे पढ़ाइनि, जंहिंजे ॿार खे इहो महसूसु न थिए त हुननि जे मथां को बोझ आहे। जेको करिकुलम आहे, असांजो निसाब आहे, उहो त हिकिड़ी गाइडलाइन या रहनुमाई ॾिए पियो टीचर्स खे, पर तव्हां क्लासरूम लेवल ते पंहिंजो वर्क प्लान ठाहे सघो था, सेशन प्लान ठाहे सघो था, त पंहिंजे ॾींहं खे मां कीअं विरहायां, 4 कलाक 5 कलाक आहिनि, त हुन में कहिड़ा कहिड़ा मुख़्तलिफ़ सेशन्स करायां पंहिंजे स्कूल में, कहिड़ियूं सरगर्मियूं करायां। त छो त ॿार सिर्फ़ु हिकु तरफ़ी जॾहिं पढ़ाई थींदी आहे त उहो ॿारु बोर थींदो आहे, उहो पढ़ाईअ खे लुत्फ़ अंदोज़ न कंदो आहे पढ़ाई मां। त इन करे अहिड़ो तरीक़ो हुजे जंहिंमें सिर्फ़ु टीचर न ॻाल्हाए, पर ॿारनि खे बि ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वञे, उनखे पंहिंजा तजुर्बा शेयर करण जो मौक़ो मिलियो वञे, ऐं हू जेको सिखियो आहे उनखां वरी वापसि पुछियो वञे त तव्हां छा सिखियो आहे। त अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं माहौल हुजे, ॿारनि जी दिलचस्पी बरक़रार रखी वञे, त मुंहिंजे ख़्याल में ॿारनि खे बोझ महसूसु न थींदो। ज़बरदस्त। सर तव्हां ॿुधायो त जीअं ॿार आहिनि पढ़नि था ऐं उन्हनि जा जेके पेरेंट्स आहिनि जेके पढ़ियल न आहिनि, ऐं हींअर हुननि जी दिलि चवे थी त असां पंहिंजे ॿारनि खे ॾिसी ॾिसी कुझु सिखण जी कोशिशि कयूं, त छा पेरेंट्स लाइ बि कुझु तव्हां वटि प्रोग्राम्स आहिनि जेके तव्हां काउंसलिंग जंहिंखे चइजे? बिल्कुलु, थैंक यू वेरी मच।
जीअं डॉक्टर इरफान जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आयो, यकीनन इहो अहिड़ो एग्ज़ाम्पल आहे जेको हर पेरेंट्स लाइ जेको आहे उहो आगाही ॾेई थो, अवेयरनेस पैदा करे थो पियो। पेरेंट चाहे पढ़ियल हुजे या चाहे पढ़ियल न बि हुजे, लेकिन जॾहिं पंहिंजे ॿार लाइ संजीदा आहे त पोइ सभु शयूं जेके मुमकिन आहिनि ऐं उन शयुनि खे प्रॉपरली उहो मॉनिटर करे सघे थो पियो। पेरेंट जे हवाले सां असां जॾहिं टीचर्स खे डेवलप कराईंदा आहियूं, टीचर्स जी ट्रेनिंग कराईंदा आहियूं, उन सां गॾोगॾु असां पेरेंट्स जी अवेयरनेस लाइ बि सेशन रखंदा आहियूं। ताज़ो ई लास्ट टाइम असां हिकिड़ो प्रोग्राम हलायो, लाइफ स्किल बेस्ड एजुकेशन, जंहिंजे अंदरि असां जेको आहे टीचर्स खे अवेयरनेस ॾिनी, गॾोगॾु टीचर्स सां गॾोगॾु असां पेरेंट्स खे बि अवेयरनेस ॾिनी, ऐं गॾोगॾु जेके क्लस्टर लेवल ते या तालका लेवल ते जेके टीचर्स हुआ, असां उन्हनि खे चयो त तव्हां SMC जेका स्कूल मैनेजमेंट कमेटी आहे उन्हनि जूं मीटिंग्स कयो। जॾहिं तव्हां स्कूल मैनेजमेंट कमेटीज़ जूं मीटिंग कयो था, छाकाणि उन में पेरेंट्स मौजूदु आहिनि, तव्हां उन पेरेंट्स खे उन जे बारे में अवेयरनेस या आगाही ॾियो, ऐं खोड़ पेरेंट्स खे उन्हनि आगाही ॾिनी, ऐं गॾोगॾु ॿारनि जे ज़रिए जेको आहे उहो पेरेंट्स ताईं बि उहे शयूं जेके आहिनि पहुतियूं। पर सेपरेटली कोई अहिड़ो ख़ासि प्रोग्राम नथा कयूं जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेरेंट्स हुजनि, लेकिन असांजो जेको आहे उहो इंटीग्रेशन हूंदी आहे, यानी कनेक्शन हूंदो आहे। उस्तादनि खे बि तरबियत ॾियूं, गॾोगॾु ॿार बि उन मां फ़ाइदो वठनि, ऐं ॿारनि जे ज़रिए ऐं SMC स्कूल मैनेजमेंट कमेटी जे ज़रिए जेको आहे पेरेंट्स ताईं या कम्यूनिटी ताईं उहा ॻाल्हि जेके पहुचाए सघूं। हिकिड़ो इहो वे जेको आहे असां हलायूं था पिया। ज़बरदस्त। सर, तव्हांखे छा थो लॻे त यूनिसेफ जेको हिकिड़ो स्टेप खयो आहे गवर्नमेंट ऑफिसनि सां मिली करे पाकिस्तान जे अंदरि, त इन जो फ्यूचर छा आहे? राइट, असां इन खां पहिरीं जेको जवाबु ॾियण खां पहिरीं आई थिंक ज़हीर साहब जी ॻाल्हि खे थोरो अॻियां वधाईंदासीं। ॾाढो बहितरीनु तव्हां सुवालु कयो त जॾहिं हिकिड़ो पेरेंट जेको आहे न पंहिंजे ॿार जी ऑनरशिप वठे थो, उहो चए थो न बाबा हीउ मुंहिंजो मुस्तक़बिल आहे, हुनखे ख़बर आहे त मुंहिंजी नसल जेकी आहे न उहा हिन ॿार सां चेंज थींदी, ऐं जॾहिं उनमें इन जज़्बे जी हद ताईं वञे थो त पोइ कुदरती अलाह जी तरफ़ां अशरफुल मख़लूक़ात इंसान उनखे ठाहियो आहे न, पोइ उनखे उहा अंदरि जो जेको जज़्बो आहे उहो उनखे पैदा थिए थो, पोइ उहो सिखा करे थो। इहो नंढे भाउ जी एग्ज़ाम्पल तव्हांखे ॿुधायां थी त आहिस्ता आहिस्ता वक़्त सां गॾु गॾु जॾहिं उन कॉपियूं ॾिसणु शुरू कयो त हुनखे हिकिड़ी नीड थी की आहे त वाह जी शइ आहे छा आई। हाणे हिनखे लाज़मी ॻाल्हि आहे, थोरो परेशानी थींदी आहे, पंहिंजी सिंधी में चवनि न मुंहुं जी पकाई बि थींदी आहे, वरी हाणे कीअं वरी न छा ॿुधाइजे पोइ मूंखे पढ़णु कोन थो अचे, हाणे मां को ट्यूशन वठां, हाणे न छा हिन उमिरि में ट्यूशन वठां, इहे पंहिंजी सोसाइटी जा कुझु नॉर्म्स आहिनि। त हुन वरी हिकिड़ो ॾाढो बहितरीनु कमु कयो। अॼुकल्ह यूट्यूब हर कंहिंखे हलाइणु थो अचे, हुन यूट्यूब ते ॻोल्हणु शुरू कयो त सिंधी जी हिजे कीअं कबी आहे। हुन जे ॻोल्हियो त ख़बर पए त यूट्यूब ते तमामु घणियूं शयूं हुनखे मिलियूं त सिंधी जी हिजे कीअं थींदी आहे, इंग्लिश जी प्रोनाउंसिएशन छा आहे। हुन आहिस्ता आहिस्ता करे पंहिंजे पाण खे सेल्फ एजुकेटेड कयो थ्रू यूट्यूब। माण्हू वेट कंदो आहे त भला इनिशिएटिव करे, पाण हुनखे कुदरती हिकिड़ो जज़्बो थियो, ईअं पैदा थियो। ऐं तव्हांखे कहिड़ा 10 एग्ज़ाम्पल ॿुधाए सघां थो। असां वटि पाण वटि कुझु पियोन कमु था कनि, उन्हनि ॾिठो त कीअं असां मतिलबु वक़्त सां गॾु गॾु त शयूं अहिड़ा कई अहिड़ा माण्हू जेके पेरेंट्स ईअं पंहिंजी सेल्फ लर्निंग करे सघनि था, बसि जज़्बे जी ऐं फेथ जी ॻाल्हि आहे। यूनिसेफ जे इनिशिएटिव जी तव्हां ॻाल्हि कई, ॾिसो सस्टेनेबिलिटी जेकी आहे न, माना मुंहिंजो पंहिंजो जेको ज़ाती जेको मुंहिंजो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, ऐं तव्हांखे एक्सपीरियंस ॿुधाईंदुसि सखर IBA जे कॉन्टेस्ट में। सखर IBA जॾहिं ठहियो त 2 कमरा हुआ, ऐं तव्हांखे रियल एग्ज़ाम्पल रियल वाक़ियो थो ॿुधायां, 2 किताबी ॻाल्हि कोन थो कयां। 2 कमरा पब्लिक स्कूल मां हिकिड़े माण्हू जो हिकिड़ो ख़्वाबु हो, उन 2 स्कूल उते 2 कमरा रेंट कया, उते हुन कुझु प्रोग्राम लॉन्च कया। आहिस्ता आहिस्ता उन इनिशिएटिव खे वधाईंदो रहियो, पाण जहिड़ा माण्हू लाइक माइंडेड माण्हुनि खे गॾु खईं, उन्हनि में उहो साॻियो जज़्बो पैदा कई, उन्हनि खे बि ॾेखारियईं त मुंहिंजो हीउ विज़न आहे, तव्हीं पैदा कयो। वधंदो वियासीं, वधंदा वियासीं, माण्हू लाइक माइंडेड ईंदा रहिया, भरोसो वधंदो वियो, मंज़िल हलंदी वई। हिकिड़ो वक़्तु आयो, इंसान जी ज़िंदगी एतिरी आहे, हुनजी ज़िंदगी ख़तमु नंढड़ी हुई, जेतिरी हुई जेतिरो पंहिंजी महिनत करे सघियो निसार साहिबु गुज़ारे वियो। पुठियां हिकिड़ी अहिड़ी टीम ठाहे वियो जो उहा टीम वरी उन जज़्बे सां कमु कंदी रही। हाणे साईं मीर मोहम्मद शाह साहिबु आहिनि, उहो उन शइ खे हलाइनि पिया, सुभाणे ॿियो केरु ईंदो, वरी टियों केरु ईंदो। इन खे कॉन्सेप्ट कंदा आहिनि सस्टेनेबिलिटी। तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह हिकिड़ो वॾो टर्म आहे सस्टेनेबल डेवलपमेंटल गोल। दुनिया सम्झी वई त असांखे अगरि कुझु बि का बि शइ करणी आहे त अहिड़ो कमु कयूं जंहिंमें सस्टेनेबल हुजे, इहो फीथो हलंदो रहे। त हीअ पॉलिसी हिकिड़ी अहिड़ी आहे जेकी प्योरली सस्टेनेबिलिटी ते ठहियलु आहे। हिन में जेको कॉन्सेप्ट ऑफ ट्रेनिंग या सिखा आहे टीचर जो, उहो उन क्लस्टर जे अंदरां ई जनरेट थिए थो। अॻियां 4 खां 5 सालनि खां पोइ इहे क्लस्टर सेल्फ सस्टेनेबल हूंदा, इहा उमेद आहे। ऐं इहा ट्रेनिंगूं उन्हनि ई अंदरि ई हूंदियूं, ॿाहिरि कंहिं बि इदारे जी ज़रूरत कान्हे। नंबर 1 इहा। नंबर 2, जॾहिं हिकिड़ो स्कूल आहे ऐं हिकिड़ो टीचर आहे या 2 टीचर आहिनि,
हाणे जॾहिं 5-7 स्कूल गॾु थी विया ऐं हिकिड़ो यूनिट थी कमु कनि था त पोइ उन में उहो ई साॻिनी ॻाल्हि आहे त उन मां हिकिड़ो भेड़ो उस्तादु आहे जंहिंमें सुठो जज़्बो आहे ऐं हिकिड़ो त उहो सभिनी खे इनशाला उमेद ई आहे त उहो सभिनी खे पाण सां गॾु खणी ईंदो ऐं ईअं हिकिड़ो माना चवंदा आहिनि न 2 त 12 वारो हिसाबु किताबु आहे त 2 त 12 थी उहो अॻियां कमु कंदा ऐं उमेद ई आहे त पोइ इहो पंहिंजो हिकिड़ो उन इलाइक़े जी हिकिड़ी माना हिकिड़ी सोच थींदी हिकिड़ी कम्युलेटिव जेके चवंदा आहिनि हिकिड़ी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग इहा डेवलप थींदी। ॿियो इहो इनिशिएटिव टियों इहो आहे त डिसीशन्स जेको आहिनि फाइनेंशियल गवर्नमेंट हमेशह पैसा ख़र्च करण लाइ रेडी हूंदी आहे पैसा ॾींदी बि आहे पर अगरि पंहिंजो सिस्टम अहिड़ो आहे जंहिंमें हिकिड़े माण्हू जे मथां अगरि को तव्हां 5000 स्कूल जो त हाणे 5000 स्कूल जी नीड पूरी कर त हुनखे सम्झ में कोन्हे त कंहिंखे ॾियणो आहे कंहिंखे कोन्हे ॾियणो त हीअ जॾहिं यूनिट पाण नंढा यूनिट ठाहे छॾियासीं सेल नंढा नंढा ठाहे छॾियासीं त हाणे छा हूंदो त उन जा जेके हेड आहिनि उहे पंहिंजी नीड पूरी करे सघनि था त फंड यूटिलाइज़ेशन प्रॉपर थी वेंदी ऐं जॾहिं हिकु दफ़ो फंड यूटिलाइज़ेशन प्रॉपर थी वञे गवर्नमेंट हमेशह फंड एलोकेट कंदी आहे पर उहो ख़र्च कोन थी सघंदा आहिनि उहे लैप्स थी वेंदा आहिनि जीअं जीअं लैप्स थींदा आहिनि हर साल बजट जेको ठहंदो आहे उन में पैसा गवर्नमेंट एजुकेशन जा घटि थींदा वेंदा आहिनि सिंपल फॉर्मूलो आहे तव्हां हिन साल घुरिया भाउ मूंखे खपनि था 10 लख रुपया पर तव्हां ख़र्च कया 8 लख रुपया हाणे अॻिए साल तव्हांखे 8 लख रुपया मिलंदा 10 लख कोन मिलंदा ईअं जॾहिं तव्हां ख़र्च कोन था करे सघो बजट रिड्यूस थींदो वञे त हिन में छा थींदो यूटिलाइज़ेशन थींदी हिकिड़ो सुठो बजट थींदो ऐं पंहिंजो टारगेट आहे त पाकिस्तान जो जेको GDP आहे न उनजो 4% बजट रखिणो आहे इहो टारगेट आहे हींअर त पाण शायदि 0.5 समथिंग मूंखे एग्ज़ैक्ट फिगर ख़बर कान्हे त तमामु हिकिड़ो मीगर अमाउंट ऑफ बजट जेको रखूं पिया त ही सिस्टम जेको आहे पंहिंजो क्लस्टरिंग वारो इहो बजट यूटिलाइज़ेशन में इम्प्रूव कंदो हेल्प कंदो ऐं इनशाला ताला हिकिड़ो सस्टेनेबल इनिशिएटिव हूंदो पर इन जी शर्त हिकिड़ी आहे जेकी पूरी करणी आहे ऐं उहा शर्त तव्हांजा जेके ॾिसण वारा आहिनि उहो ई पूरी करे सघनि था ऐं उहो आहे त जेसीं ताणी उन इलाइक़े जी कम्यूनिटी उन में इन्वॉल्व नथी थिए हीअ तव्हांजा ॿुधण वारा अगरि इहे इन्वॉल्व कोन था थियनि इहे अगरि ओनरशिप कोन था वठनि पोइ दुनिया जी का बि ताक़त हिन खे कामयाबु कान थी करे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु हिन खे कामयाबु करण में कम्यूनिटी जो वॾो रोल आहे हिन पॉलिसी में कम्यूनिटी खे इन्वॉल्व कयो वियो आहे डिफरेंट कमिटीज़ ठहियूं आहिनि उनमें हिन जो रोल आहे बसि उन्हनि खे पंहिंजो रोल उहो निभाइणो आहे सुठे तरीक़े सां ऑनरशिप वठणी आहे त इनशाला कामयाबी ॾींदी इंशाल्लाह सर तव्हां छा चवणु हलो मां तव्हां खां इहो सवाल पोइ थी कयां पई छो जो ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो काॾे न वञिजो जल्दी वापसि था वेलकम बैक व्यूअर्स वे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं सर जेका पॉलिसी आहे तव्हांजी त उन हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो त ॿारनि खे ऐं पेरेंट्स खे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो जी जी हा बिल्कुलु जेका स्कूल क्लस्टरिंग पॉलिसी आहे काफ़ी सुठी पॉलिसी आहे ऐं मां मुबारकबाद ॾींदुमि गवर्नमेंट ऑफ सिंध एजुकेशन डिपार्टमेंट खे त हुननि एॾी सुठी पॉलिसी ठाही पर ज़रूरत हिन ॻाल्हि जी हूंदी आहे पाकिस्तान में पॉलिसियूं तमामु सुठियूं ठहंदियूं आहिनि पर उहे इम्प्लीमेंट घटि थींदियूं आहिनि उन ते अमल दरामद घटि थींदो आहे त हीउ सुठो मौक़ो आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध एजुकेशन डिपार्टमेंट सां गॾु यूनिसेफ बि आहे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जा ॿिया जेके डिपार्टमेंट्स आहिनि पाइट आहे स्टेट आहे रिफॉर्म सपोर्ट यूनिट उहे सभु गॾु आहिनि इन खां अलावा जेके पार्टनर्स आहिनि असांजा सकराइबी यूनिवर्सिटी आहे हैंड्स आहे आगा खान यूनिवर्सिटी आहे त हेतिरा सारा सुठा इदारा जॾहिं गॾिजी कमु कनि था त घणो मौक़ो आहे त असां हिन पॉलिसी खे कामयाबु बनायूं ऐं तव्हांजो जेको सुवालु आहे त वालदेन खे कहिड़ो फ़ाइदो थींदो उन जा बि 2-3 मिसाल मां ॾियणु चाहींदुमि मिसाल तौरु हिकिड़ा उहे ॿार आहिनि जेके आउट ऑफ स्कूल आहिनि उहे ज़िंदगी में कॾहिं स्कूल विया ई कोन आहिनि उन जा कुझु सबबु आहिनि हिकिड़ो दफ़ो वालदेन खे इहो महसूसु थींदो आहे त शायदि स्कूल आहे नाहे टीचर आहिनि न आहिनि उते तालीम बहितरु आहे न आहे उन्हनि खे घणनि शयुनि जी ख़बर न हूंदी आहे त हिन पॉलिसी जे मदद सां जेकॾहिं क्लस्टर लेवल ते नंढी लेवल ते शयूं अचनि थियूं ऐं उहे क्लस्टर हब स्कूल ऐं सेल हब स्कूल जा हेडमास्टर वालदेन खे वञनि उन्हनि खे ॿुधाइनि थी नई पॉलिसी आई आहे हिन जे मदद सां न टीचर्स जी सिख्या थींदी स्कूल में मटीरियल ईंदो ॿारनि लाइ सहूलियतूं ईंदियूं ऐं ॿारनि खे स्टाइपेंड मिलंदो त अहिड़ा जॾहिं फ़ाइदा ॿुधाईंदा त मूंखे यकीन आहे त उहे ॿार जेके आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलींदा ॿिया उहे वालदेन आहिनि जंहिंजा ॿार 5 दर्जे ताईं त पढ़ंदा आहिनि अॻिते हू सोचे छॾींदा आहिनि त इहा असांजे वस जी ॻाल्हि न आहे पर जॾहिं त इहो एॾी मुश्किल ॻाल्हि न आहे हाणे हिन स्कूल क्लस्टरिंग पॉलिसी मदद सां जेके सेल स्कूल आहिनि उहे अपग्रेड थींदा 8 ताईं 10 ताईं उन जा क्लास हलंदा त लोकली वालदेन खे सहूलियत मिलंदी त पंहिंजे ॿारनि खे 5 दर्जे खां पोइ बि पढ़ाई हासिलु करे सघनि इन खां अलावा जेका 10 दर्जे ताईं ॿार वञनि था त उन्हनि खे बहितर तालीम मिलंदी
बहितर तालीम मिलंदी त हुन में इहो जज़्बो पैदा थींदो त हू पंहिंजी तालीम खे वधीक अॻिते बि जारी रखी सघनि। त इहे कुझु फ़ाइदा हुआ जेके मां सम्झां थो त स्कूल क्लस्टरिंग पॉलिसी जेकॾहिं बहितर तरीक़े सां इम्प्लीमेंट थिए थी त इहे फ़ाइदा हासिलु करे सघनि था। ज़बरदस्त। सर, तव्हां पाइट सां वाबस्ता आहियो त पाइट सां मतिलबु छा करे रहियो आहे हींअर पाइट, कहिड़ियूं कहिड़ियूं पॉलिसीज़ ॿियूं अची रहियूं आहिनि, ऐं तव्हांखे छा थो लॻे त इन फ्यूचर अञा ॿियो कहिड़ो कमु करण जी मतिलबु तव्हां सोचो पिया? थैंक यू। सभ खां पहिरियां त पाइट जेको आहे उहो प्रोविंशनल इंस्टीट्यूट ऑफ टीचर एजुकेशन आहे, सूबे जी ट्रेनिंग जो इदारो आहे जंहिंमें जेतिरा बि गवर्नमेंट जा उस्ताद आहिनि, चाहे उहो प्राइमरी जो उस्ताद हुजे या सेकेंडरी जो या गवर्नमेंट जा ऑफिसर्स आहिनि, उन्हनि जी ट्रेनिंग जो ही इदारो आहे। हीउ इदारो 1995 ईस्वी जे अंदरि ठाहियो वियो। हिन जो मक़सदु इहो हुयो त उन वक़्तु हिकु अहिड़ो इदारो ठाहियो वञे जंहिं जॻह ते उस्तादनि जी तरबियत थी सघे, छाकाणि तरबियत उस्ताद जी लाज़मी आहे, हर दौर में रही आहे। जेसिताईं उस्ताद तरबियती याफ़्ता न हूंदा तेसिताईं सही नमूने सां ॿार खे गाइड लाइन्स जेके आहिनि उहे न मिली सघंदियूं। छाकाणि वक़्त सां गॾोगॾु उस्तादनि जी तरबियत में या उस्तादनि जी जेके स्किल्स आहिनि, महारतूं आहिनि, उन में बि तब्दीलियूं अचणु खपनि। अगरि कुझु टाइम पहिरियां असां ॻाल्हि कयूं त जेको आहे मोबाइल जो दौरु न हुयो, मीडिया जो दौरु न हुयो, मल्टीमीडिया इस्तेमालु कोन थींदी हुई, या ॿार जेके आहिनि उहे इन्ही शयुनि ते टेक्नोलॉजी सां कोन पढ़ंदा हुया। पर अॼु जो ॿार जेको आहे हुन वक़्त जी ज़रूरत इहा आहे त ॿार जॾहिं नर्सरी या KG जे अंदरि बि आहे त घर में पेरेंट वटि उहो मोबाइल बि इस्तेमालु करे थो, उन खां बाद में मीडिया बि इस्तेमालु करे थो, टेलीविज़न बि इस्तेमालु करे थो पियो। पर उहो ई साॻियो ई ॿार जॾहिं क्लासरूम जे अंदरि पहुचे ऐं मां उस्ताद हुजां ऐं मूंखे पंहिंजे मोबाइल जे ज़रिए गूगल तां सर्च कराइण कुझु बि न अचे, अगरि मां उस्ताद आहियां मूंखे ऑनलाइन ट्रेनिंग जेका आहे अदा करणु न अचे, या मां उस्ताद हुजां मूंखे ऑनलाइन क्लास वठणु न अचनि, त इहा ज़रूरत आहे इन शइ जी त असां उस्ताद खे वक़्त सां गॾोगॾु उनखे जदीद जेके टेक्नोलॉजी आहे उन सां बि आरास्ता कंदा रहूं। ऐं शुरू में ईअं थींदो हुयो त उस्ताद जेको आहे पढ़ी ईंदो हुयो ऐं उन खां बाद में सम्झंदो हुयो शायदि जेको मां पढ़ी आयो आहियां उहो ई काफ़ी आहे। पर अॼु जो ॿारु ईअं न आहे। अॼु जो ॿारु जीअं क्लासरूम में पहुचंदो आहे त ॿारु सभ खां पहिरियां सुवालु कंदो आहे, सर मां राति टेलीविज़न में हीअ ॾिठो हुयो त हीअ शइ दरियाफ़्त थी आहे, तव्हांजे ख़्याल में तव्हां उन जे बारे में छा था ॼाणो? साईं मां कल्ह टेलीविज़न शो ते हीअ शइ ॾिसां पियो, तव्हां मूंखे ॿुधायो। गूगल ते मां सर्च करायो, हीअ शइ नज़र अचे पई। अगरि मुंहिंजो उस्ताद उन टेक्नोलॉजी सां वाबस्ता या स्किलफुल न हूंदो त यकीनन ॿारनि जे उन सवालनि जा जवाब न ॾेई सघंदो जेका वक़्त जी ज़रूरत आहे। इन लाइ वक़्त जी ज़रूरत खे साम्हूं रखंदे इहो सोचियो वियो त हिकु उस्तादनि जो तालीमी तरबियती इदारो हुजणु खपे। उहो तरबियती इदारो जेको आहे वक़्त सां गॾोगॾु उस्तादनि जी तरबियत कंदो रहे, ताकी वक़्त जे हवाले सां जेके बि तब्दीलियूं अचनि थियूं पियूं उन सां आरास्ता करे सघिजे। ऐं इन हिसाब सां पाइट जेको आहे हिन वक़्तु कमु करे रहियो आहे। पाइट जे अंदरि हिन वक़्तु जेको क्लस्टरिंग जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी त 20 क्लस्टरनि जे अंदरि 14 ज़िलनि जे अंदरि कमु थिए थो पियो। उन में पाइट जो जेको अहम रोल आहे इम्प्लीमेंटेशन जो, छाकाणि जेके टीचर्स या गाइड टीचर्स जन ट्रेनिंग हासिलु कई आहे उहे टीचर्स खे ट्रेनिंग त ॾियनि था, पर गॾोगॾु पोयां जेको आहे उहो पाइट जेको आहे उनखे सपोर्ट प्रोवाइड करे थो पियो। ऐं उहे गाइड टीचर जेके आहिनि डेली बेसिस ते या सब्जेक्ट कोऑर्डिनेटर जेके आहिनि डेली बेसिस ते या जंहिंमहिल उस्तादनि सां इंटरवेंशन कनि था त उहे पंहिंजो रिफ्लेक्शन लिखनि था। उहो जेको रिफ्लेक्शन आहे उहो शेयर कनि था पाइट सां, ऐं पाइट वरी ऐं TTI टीचर ट्रेनिंग इंस्टीट्यूट गॾिजी करे हिकिड़ो नओं जेको मॉड्यूल तयारु कनि था त नेक्स्ट लाइ असां हिननि उस्तादनि खे कहिड़ी तरबियत जेका आहे उहा ॾेई सघूं जेको करे थो पियो। गॾोगॾु हिन रिसेंटली जेको आहे पाइट जेको आहे तक़रीबन 1000 खनि जेके आहिनि हेडमास्टर्स खे ट्रेनिंग ॾिनी आहे। उन हेडमास्टरनि खे ट्रेनिंग ॾियण जो मक़सदु इहो आहे जेसिताईं हेडमास्टर तरबियत याफ़्ता न हूंदा तेसिताईं सही नमूने सां उहे जेके आहिनि उस्तादनि खे गाइडलाइंस न करे सघंदा। ऐं हिन वक़्तु जेको आहे 2 सेशन में असां ट्रेनिंग कराई आहे हेडमास्टरनि खे, हिकिड़ो आहे फेस टू फेस ऐं ॿियो आहे ऑनलाइन। ऐं पोयनि लास्ट 3 वीक्स जे अंदरि कंटिन्यूअस तक़रीबन 600 हेडमास्टर जेके आहिनि उहे ट्रेनिंग हासिलु करे चुका आहिनि पाइट मां। ऐं हिन वक़्तु बि अॼु खां मंडे खां सैटरडे ताईं जेको आहे इहा जेका ट्रेनिंग हले थी पई ऑनलाइन ऐं उन्हनि जी ऐं उहा MS टीम माइक्रोसॉफ्ट टीम जे ज़रिए ट्रेनिंग हले थी पई, ताकी हेडमास्टर खे बि इहा ख़बर हुजणु खपे त जेकॾहिं कोविड जी सूरत हाल अची थी वञे या फ्लड जी सूरत हाल आहे, अगरि ॿार जेके आहिनि स्कूल खां ॿाहिरि आहिनि त उन्हनि खे असां व्हाट्सअप ग्रुप जे ज़रिए या MS टीम जे ज़रिए कंहिं बि तरीक़े सां ॿारनि जी जेका तालीम आहे उहा मुतासिर न थिए, बल्कि उहा तालीम जेका आहे कंटिन्यू रहे। इन हिसाब सां पाइट जो हिकु आहे बिल्कुलु क्लोज़ कोऑर्डिनेशन में उस्तादनि सां
ऐं हेडमास्टरनि सां आहे। ज़बरदस्त, माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि। सर, IBS सखर ऐं यूनिसेफ जो जेको रिश्तो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो ऐं इन्हनि जो छा फ्यूचर आहे? जी मैडम, तव्हांखे मूं पहिरीं ज़िक्र कयो त ही यूनिसेफ हिकिड़ी अहिड़ी अप्रोच एडॉप्ट कई आहे हिन पॉलिसी खे ठाहिण ऐं हिनखे इम्प्लीमेंट करण में, जंहिंमें जेको नॉलेज आहे, इल्मु आहे, ॼाण आहे, उहा लोकल कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक हुजे। सो का बि शइ माना हिनखे ईअं सम्झो त हिकिड़ो अहिड़ो मॉडल जेको अमेरिका में तयारु थियो ऐं अमेरिका में उहो कामयाबु आहे, अगरि उनखे पाण हिते खणी था अचूं त पाण उनजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इनखे तशबीह ॾींदासीं त पाण उनजी बॉडी त खणी आयासीं, जिस्म रूह ते छॾे आयासीं। उन मॉडल जी कामयाबी जेकी आहिनि उहा कामयाबी जे करे त उन इलाइक़े जी जेकी रिक्वायरमेंट आहे, कल्चर आहे, उन मॉडल खे कामयाबु कयो आहे। पाण खे लॻो त कामयाबु थी वियो, हिते खणी ईंदा आहियूं त उहो पाण सिर्फ़ु उनजी जिस्म खणी ईंदा आहियूं, रूह ते रहिजी वेंदी आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां कई अहिड़ा वण हूंदा आहिनि जेके पाण ॿियनि इलाइक़नि मां, थधनि इलाइक़नि मां हिते अची पोखींदा आहियूं, उहो कोन थींदा आहिनि, उहो फ्रूट कोन ॾींदा आहिनि। त अहिड़े तरीक़े सां इन अप्रोच जे तरीक़े सां शुरू में पास्ट में अहिड़ा तरीक़ा थींदा त ॿाहिरियां मॉडल खणी ईंदा हुआसीं, हिते इम्प्लीमेंट कोन थींदा। त हिन अप्रोच खे यूनिसेफ छा कयो आहे त हिन अप्रोच खे हिननि चयो आहे त इन अप्रोच खे पाण हिन ई इलाइक़े जी डायनेमिक्स खे सम्झी, हिन ई इलाइक़े जे ताक़त ऐं वीकनेसिस खे सम्झी इहा पॉलिसी ठाही वञे। ऐं इहा इन ठाहिण जो हिकु बहितरीनु तरीक़ो इहो ई आहे त उहे इदारा जेके इन्हनि ई इलाइक़नि में कमु कनि पिया ऐं कामयाबु थिया आहिनि, उन्हनि खे पाण में गॾु खणी ऐं उनखे अॻियां वधाइजे। त हाणे इन शइ में यूनिसेफ, सखर IBA, आगा खान फाउंडेशन, IED इदारो आहे, हैंड्स ऑर्गेनाइज़ेशन, इन्हनि खे पाण सां गॾु खयों आहे। ऐं इनखे हींअर ही जेको पहिरियों स्टेज आहे इहो पायलट आहे, तजुर्बो थिए पियो, तजुर्बाती हिकिड़ो स्टेज आहे जंहिंमें असां सिर्फ़ु 20 क्लस्टरनि ते कमु कयो आहे। अॻियां हली 1800 क्लस्टर ठहणा आहिनि। त असां हर क़िस्म जी टेक्निकल सपोर्ट यूनिसेफ खे प्रोवाइड कयूं पिया, जंहिंमें तव्हांखे ॿुधायोसीं त बेस लाइन माना जेको ख़बर पए त इन्हनि क्लस्टरनि जी रिक्वायरमेंट छा आहे, इहा असीं कंडक्ट कयूं पिया। असां पूरो हिकिड़ो फंक्शनल रिव्यू कयूं पिया त फ्रॉम सेक्रेटरी टू स्कूल टीचर जेके विच में जेके बि तबिका आहिनि उन्हनि जो कमु पहिरीं छा हो, हाणे पॉलिसी जे हिसाब सां छा थियणु खपे, इहो असां कमु कयूं पिया यूनिसेफ सां मिली करे। अहिड़े तरीक़े सां असां जेकी पॉलिसी आहे उनखे सिंधी ऐं उर्दू में ट्रांसलेट कयूं पिया, न सिर्फ़ु ट्रांसलेट कयूं पिया पर असां वरी उन्हनि खे वञी उन्हनि डिफरेंट क्लस्टरनि में जेके तव्हांजा DO, TO, क्लस्टर हेड, टीचर्स, उन्हनि खे वञी सम्झायूं पिया, एक्सप्लेन कयूं पिया। उनखां अलावा असां हिकिड़ा एडवोकेसी मटीरियल ठाहियूं पिया जेके पेरेंट्स लाइ, जंहिंमें तस्वीरूं आहिनि ताकी पेरेंट्स खे बि अंदाज़ो थिए त बाबा हिनजी इंपॉर्टेंस छा आहे, असां उहो कमु बि कयूं पिया। उनखां अलावा अॻियां हली पूरो जेको रोल आउट प्लान, ही त तजुर्बाती तजुर्बो पूरे सिंध जे लाइ जेको रोल आउट प्लान थींदो, उन में बि असां यूनिसेफ जी मदद कयूं पिया। त हिकिड़े तरीक़े सां माना यूनिसेफ जी जेकी आहे जेको अप्रोच आहे ॾाढी बहितरीनु आहे त लोकल इदारनि खे खणी ऐं उन्हनि जी माना नॉलेज जे हिसाब सां शयुनि खे अॻियां वधाइण। त इन हिसाब सां माना हिकिड़ो सुठो रिश्तो असांजो आहे ऐं अलाए कंदो बरक़रार थींदो। असांखे ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं इहा शइ कामयाबु थींदी ऐं अॻियां वधंदासीं। इंशाअल्लाह। वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी जो तव्हां हिते आया, तव्हां सभिनीनि पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो। सर, तव्हां खां स्टार्ट करणु चाहींदुसि, मैसेज कोई ॾियणु चाहींदव तव्हां? जी, मां 2 मैसेज ॾियणु चाहींदुमि, हिकु ॿारनि लाइ, हिकिड़ो ॿारनि जे वालिदेन लाइ। ॿारनि लाइ मुंहिंजो मैसेज इहो आहे त तव्हां तालीम हासिलु कयो, तालीम तव्हांजो हक़ु आहे ऐं इहो हक़ु तव्हांखे हुकूमत ॾिनो आहे, त इन करे तव्हां ज़रूरु तालीम हासिलु कयो। जेको वेझो तव्हांजो स्कूल आहे उते तव्हां वञो ऐं पंहिंजो टाइम उते इस्तेमालु कयो त जीअं तव्हां अॻिते वधी सघो। वालिदेन खे मां इहो मैसेज ॾींदुमि त ॿारनि खे जेका तव्हां सभिनी खां कीमती शइ ॾेई सघो था उहा तालीम आहे। तव्हां भली केतिरा पैसा कमायो, केतिरियूं सहूलियतूं ॿारनि खे ॾियो, पर जेकॾहिं तालीम नथा ॾियो त पोइ कंहिं कम जूं न आहिनि। सभिनी खां कीमती शइ तालीम आहे। तव्हां पाण तकलीफ़ूं बर्दाश्त कयो, ॾुखियाऊं बर्दाश्त कयो, पर पंहिंजे ॿारनि खे तालीम ज़रूरु ॾियो। ज़बरदस्त। जी सर, थैंक यू वेरी मच। बसि उहो ई मैसेज आहे वालिदेन लाइ। वालिदेन हमेशह इहो सोचींदो आहे त शायदि जेको मां अॼु कमायां थो, मुंहिंजे इन कमाई जे अंदरि मुंहिंजो ॿारु जेको आहे मुंहिंजी मदद कंदो, पर कॾहिं बि वालिदेन जेको आहे लॉन्ग टर्म में सोचंदा आहे। अगरि दूर ताईं सोचनि त छा अॼु जेकॾहिं मां रेड़ी हलायां थो, छा मुंहिंजो ॿारु बि रेड़ी हलाईंदो? छा जेकॾहिं अॼु मां मज़दूरी कयां थो, छा मुंहिंजो ॿारु बि मज़दूरी कंदो? अगरि पेरेंट वालिदेन ईअं सोचणु लॻंदा, यकीननि पाण जेका तकलीफ़ आहे उहा तकलीफ़ हुननि खे अॼु रेड़ी हलाइण में बि आहे, मज़दूरी करण बि आहे, उहा तकलीफ़ जेका आहे पाण बर्दाश्त कयो ऐं लॉन्ग टर्म में सोचियो त तव्हांजो ॿारु तव्हांजे खां वधीक सुठी अर्निंग बि करे सघे ऐं मुआशिरे में हुनजो रुतबो जेको आहे उहा बहितर थी सघे।
इहो मुंहिंजो वालदेन सभिनी वालदेन जेके आहिनि उन लाइ मैसेज आहे। तव्हां तकलीफ़ बर्दाश्त कयो ऐं लेकिन प्लानिंग अहिड़ी कयो जो सुभाणे तव्हांजो ॿारु जेको आहे रोशन ख़्यालु हुजे ऐं रोशन मिज़ाज हुजे। ज़बरदस्त। गॾोगॾु ॿारनि लाइ बि हिकिड़ो मैसेज आहे, हालात कहिड़ा बि हुजनि, कहिड़ी बि मुसीबत हुजनि, कहिड़ियूं बि तकलीफ़ूं हुजनि, जेकॾहिं तव्हां इहो सोचियो था त शायदि इन तकलीफ़ुनि जे करे ऐं मां न पढ़ां, त इन जो मतिलबु आहे त तव्हां पंहिंजे पाण खे अञा बि पोइते कयो था। अगरि तव्हांखे अॻिते वधिणो आहे त पोइ हालात कहिड़ा बि हुजनि, तव्हां अॻिते उन सभिनी शयुनि खे पोइते छॾे ॾियो ऐं अॻिते हलिया वञो। मां जस्ट एग्ज़ाम्पल ॾियणु चाहींदुसि, मां पंहिंजो बि मुंहिंजो तालुक़ु हिकु ॻोठ सां आहे ऐं मां उन ॻोठ मां करे वॾो थियो आहियां। लेकिन जॾहिं मां पढ़ंदो हुयुसि त उन वक़्तु 2006-07 में जॾहिं मां पढ़ंदो हुयुसि, वर्ड बुक लिखाईंदा हुया उस्ताद। उहो वर्ड बुक जेको आहे मेहुनि खे चाढ़ण लाइ गॾु वठी वेंदासीं। वर्ड बुक बि हूंदो हुयो, गॾु मेहूं बि चरंदियूं हुयूं ऐं वर्ड बुक शाम जो जॾहिं मां वापसि ईंदो हुयुसि, उहो वर्ड बुक जे अंदरि जेतिरा बि वर्ड्स लिखियल हूंदा हुया उहे यादि थी वेंदा हुया। पोइ हालात कहिड़ा बि हुजनि, तव्हां पढ़णो आहे, पढ़ी सघो था ऐं इहे शयूं तव्हां करे सघो था ऐं बहितर पंहिंजो जेको फ्यूचर आहे मुस्तक़बिल जेको आहे ठाहे सघो था। ज़बरदस्त जी सर। सवाल ॾाढो ॾुखियो आहे ऑनेस्टली स्पीकिंग, ऐं थोरो हिनखे पंहिंजी पर्सनल लाइफ सां कनेक्ट कंदुसि। मूंखे रिसेंटली नंढी धीउ थी हींअर, माशाल्लाह माशाल्लाह, इलियाना नालो अथसि। इलियाना खां पहिरीं मुंहिंजे लाइ जेकी ज़िंदगी जो मक़सदु हो उहो ऑफकोर्स इहो पंहिंजी कामयाबी, केतिरो पैसो आहे, गाॾी आहे, कपिड़ा सुठा आहिनि या न आहिनि, पर जॾहिं खां इलियाना पैदा थी आहे त मुंहिंजो सॼो ध्यानु, मुंहिंजो काबो क़िबलो सिर्फ़ु उन नंढड़े ॿार ते आहे, मुंहिंजी न्याणी ते आहे। ऐं जॾहिं आउं सोचां त मुंहिंजी न्याणी लाइ हिकिड़ो को फ्लैट वठां त मूंखे ख़बर आहे त उहो फ्लैट अगरि मूं लाइ वठी रखियो त उहो हुनजे कम जो कोन्हे, छो जो उन में रहंदी, पर उन फ्लैट खे हलाइण जे लाइ, उन जा यूटिलिटीज़ लाइ हुनखे वरी उहा साॻणी ॻाल्हि का मज़दूरी करणी पवंदी, का महिनत करणी पवंदी। चलो का ॻाल्हि कान्हे, हुनजे लाइ को दुकानु मूं खोले छॾियो, दुकानु खोलियो, हुन मां को रेंट अचे पियो, पर हू हमेशह महरूम रहंदी त हुनखे दुनिया जी ख़बर कान्हे, माण्हुनि सां कीअं ॻाल्हाइजे, माण्हुनि खे कीअं मुंहुं ॾिजे। मुंहिंजी न्याणी खे ऐं हिकिड़ी शइ ॾेई सघां थो जेकी हुनखे पंहिंजे पेरनि ते बीहारंदी, हुनखे सेल्फ कॉन्फिडेंस, हुनखे उहा मतिलबु हिकिड़ो पंहिंजो ज़िंदगी जो मक़सदु, उहा सिर्फ़ु हिकिड़ी शइ मां अची सघे थी, न्याणी और एजुकेशन, तालीम। मूंखे ख़बर आहे त अगरि आउं का शइ करे सघां थो पंहिंजी धीउ लाइ त उहो सिर्फ़ु तालीम ॾेई सघां थो। इहा हिकिड़ी आवाज़ु आहे हिकिड़े पीउ जी। हिते कई अहिड़ा पीउ आहिनि जेके ॿुधनि पिया, कई अहिड़ियूं माऊं आहिनि उहे ॿुधनि पियूं, बसि इन खां वधीक आउं कुझु कोन चवंदुसि। हाणे इहा जेकी आहे, जेकी सम्झ में ईंदी ॻाल्हि उहो सम्झंदो, जेके कान सम्झ में ईंदी, रहिया नंढड़ा ॿार। हाणे ॿारनि जो मसइलो इहो आहे त ॿारनि खे मिलंदा आहिनि रोल मॉडल, हुननि खे ॾिसणु अचनि पिया त पासे में हिकिड़ो नंढड़ो क्रिकेट खेॾे पियो, सभु ताड़ी वॼाइनि, बसि इहो सोचो त अॻियां 5 सालनि खां पोइ जॾहिं इहो थोरो अञा वॾो थींदो, पोइ केरु ताड़ी वॼाईंदो, को कोन वॼाईंदो। अहिड़े तरीक़े सां उन्हनि ॿारनि खे लॻे थो त हीअ असां अॼु अगरि 2-3 स्कूल असां मिस कयोसीं त असांजी वॾी कामयाबी आहे, छो जो ॿिया चवंदा आहिनि यार वाह जो कमु करे आहियां, पर हक़ीक़त इहा आहे त ख़ैर हुननि जी सोच एतिरी आहे। ऐं वरी बि ॿारनि खे बजाए जो ॿारनि खे चवां, ऐं वरी हुनजे पेरेंट्स खे चवंदुसि, अगरि हिकिड़ो पीउ पंहिंजे ॿार खे हथ मां झले ऐं पंहिंजे दिलि जी आवाज़ सां हुनखे सम्झाए त हुन ॿार जी जॾहिं हुनखे फील थींदो त यार मुंहिंजो पीउ न छा मूंखे चए पियो, हुनजी अखियुनि मां जेको रोशनी, जेकी चमक अगरि उहो महसूसु कंदो न, उहो दुनिया जी सभु शइ छॾे उहो कमु कंदो। साईं ज़हीर साहिब जी सॼी कामयाबी जो क्रेडिट हुनजे फादर खे वञे थो, माशाअल्लाह, ऐं अहिड़े तरीक़े सां हुनजी मदर खे वञे थो। मुंहिंजी मदर पढ़ियलु लिखियलु कान थो, ठीकु, पर जॾहिं आउं एग्ज़ाम जी तयारी कंदो हुउसि ऐं आउं राति जो देरि ताईं वेंदो हुउसि त हुनजो हिकिड़ो कमु हो, हू मुंहिंजी हेल्प कान करे सघंदी, पर हू पासे में लाइट पासे में ॿारे जेसीं ताणी हुनखे ख़बर हुई आउं जाॻियल आहियां तेसीं जाॻियल हुई। साइकोलॉजिकली मूंखे ख़बर हुई त आउं अकेलो कोन्हे, त इहे नंढा नंढा एफर्ट्स स्ट्रेंथ आहिनि। त तव्हांखे पंहिंजे ॿार खे अॻियां वधाइण लाइ तव्हांखे डिग्री ज़रूरत कान्हे, तव्हांखे सिर्फ़ु जज़्बो हुजणु खपे, थोरो इन्वेस्टमेंट, पेरेंट्स जी सपोर्ट हुजणु खपे। थैंक यू सो मच जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे अॼु जो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया हुआ चिल्ड्रन स्पेशल जे हवाले सां। असांजा ॿार असांजो सरमायो आहिनि, असांजी ईंदड़ नस्ल जेका आहे असांजो मुस्तक़बिल आहिनि। ही पाकिस्तान जो जेके बि ज़िमेदारियूं आहिनि, जेके बि सिंध जी ज़िमेदारियूं आहिनि, इन्हनि जे कंधनि ते आहिनि। छो त असांजो ॿारु जेकॾहिं पढ़ंदो त असांजो पाकिस्तान जो मुस्तक़बिल संवरजी सघंदो। असांजो ॿारु पढ़ंदो त असांजा माउ पीउ फ़ख़्र सां चवंदा त हा ही असांजी औलाद आहे जिन ते असां पंहिंजा पैसा ख़र्च कया। पैसनि ख़र्च करण सां मक़सदु इहो न आहे त तव्हां उन्हनि खे जतायो था त असां तव्हां ते एतिरो ख़र्चो था कयूं, इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे। जॾहिं तव्हां
हिकिड़ो ॿारु पैदा कयो था त तव्हां उन जी ज़िमेदारी खणो था ऐं प्रॉपर वे में तव्हां चाहियो था त जेको कुझु तव्हांजे माउ पीउ तव्हांजे लाइ कयो ऐं कुझु ख़्वाब हूंदा आहिनि माउ पीउ जा त जेके उन्हनि जा पूरा न थी सघिया उहो पंहिंजी ॿारनि जी शक्ल में उहे ख़्वाब पूरा करण जी कोशिशि कंदा आहिनि। सो अॼु जो ॾींहुं जेको आहे ॿारनि जे हवाले सां आहे त मां उन्हनि सभिनीनि माउ पीउ खे उन्हनि सभिनीनि ॿारनि खे जेको आहे मुबारकबाद पेश करणु चाहींदसि जेके महिनत करे रहिया आहिनि ॿार बि ऐं जेके उहे पेरेंट्स जेके दिलि सां पंहिंजे ॿारनि ते महिनत करे रहिया आहिनि इन्हनि जी सुठी एजुकेशन जे लाइ सर्व करे रहिया आहिनि। सो इंशाअल्लाह सुभाणे तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।